अवल नाम अलहाजो जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं अवां जी मेज़बान प्रह सैयद। उम्मीद कयां थी अवां सभु ठीकु हूंदा ऐं जो ख़ूबसूरत समा जेको अवां जे आॾो आहे उनखे ॾिसी करे अवां सम्झी विया हूंदा ऐं मुसलसिल 2 ॾींहंनि खां ईद जूं स्पेशल ट्रांसमिशन्स हली रहियूं आहिनि। अॼु असां ईद जी 3 ॾींहं जी ट्रांसमिशन में मौजूदु आहियूं ऐं अवां खे अॼु वरी ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। जिथे जिथे मूंखे जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे ॿीहर ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। जी जी, मां सनाउल्लाह हाशमाणी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, धरती टीवी जी तरफ़ां जेकी ही ईद जी ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां अवां ॾिठी, अॼु 3 ॾींहं आहे ऐं 3 ॾींहं ते बि अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं वाधायूं हुजनि। धरती टीवी जे ख़ुसूसी जेकी स्पेशल ट्रांसमिशन आहे उन में अवां मुख़्तलिफ़ तबक़नि जा माण्हू ॾिसो पिया, आर्टिस्ट हुजनि, एक्टर, म्यूज़िशियन ऐं सहाफ़ी, पॉलिटिशियंस। अॼु जेको प्रोफेशन असां सां ख़ुसूसी तौर ते मौजूदु आहे, उन खां वञण खां पहिरीं पाण जी जी उते वञण खां पहिरीं पाण जेको आहे न उहो थोरो घणो ईद ते बि गुफ़्तगू करे था वठूं, छो जो ईद जो समा आहे ऐं ही जेका ईद आहे या जेके बि ईदूं थियनि थियूं उहे असांजे पंहिंजनि सां, असांजे प्यारनि सां थियनि थियूं। छो जो जेका बि सेलिब्रेशन आहे, पोइ शादी जी सेलिब्रेशन हुजे, पोइ उहा ईदुनि जी सेलिब्रेशन हुजे, का बि सेलिब्रेशन हुजे, सनाउल्ला उहे पंहिंजनि सां थींदी आहे। असांजा पंहिंजा मौजूदु न आहिनि त उहे ईदूं असांखे ईदूं ई न आहिनि लॻंदियूं। ईअं ई धरती टीवी असांजो ॿियो घर आहे। असां ईद में घर में सेलिब्रेट कई ईद, उन खां पोइ असां धरती टीवी ते आयासीं। ईअं ई ईद महिमाननि सां बि थींदी आहे। ईअं ई असां वटि ख़ूबसूरत महिमान आहिनि, रवायतूं आहिनि हिक ॿिए ॾे अचण जूं, मिलण जूं, खाइण जूं, पीअण जूं ऐं हिक ॿिए खे ऑनर ॾियण जूं स्पेशली न। बिल्कुलु। ऐं सनाउल्ला मज़े वारी ॻाल्हि आहे त ही जेका ईद उल फितर आहे न, ईद उल फितर जेका आहे उहो असांजे लाइ असल में हिकु तोहफ़ो आहे। तोहफ़ो असांखे कॾहिं थो मिले जॾहिं असां 30 ॾींहं मुसलसिल रोज़ा रखूं था। रोज़नि खां पोइ असां उन जेको हिकिड़ो टाइम पीरियड आहे उन में असां हिकिड़ो सब्र जी तरफ़ वञूं था ऐं उन खां अलावा असां हिकिड़ी जेको आहे उहो मोहबत जे, अलाह जे वेझो जेको आहे उहो असां हली वञूं था ऐं असां हिक ॿिए जी हेल्प करण जी, जेको फितर जेको वर्ड आहे उहो ई इहो आहे त असां हिक ॿिए जी हेल्प करण जेको आहे उहो शुरू कयूं था। त कोशिशि करियो अव्हां जे इर्द गिर्द जेके माण्हू ईद न पिया सेलिब्रेट कनि त उन्हनि खे तव्हां कोशिशि कयो जेतिरो तव्हां करे सघो था। कंहिंखे कपिड़ा वठी ॾियो, कंहिंखे कुझु खाराइण लाइ या खाइण लाइ ॾेई छॾियो, या तव्हांजे आड़े पाड़े में तव्हांखे नज़र अचे पियो त तव्हांखे हिकिड़ी ख़ुशबू न पई अचे कुझु ठहण जी, त तव्हां उन्हनि खे जेके तव्हांजे घर में का शइ सुठी ठहे पई त उन्हनि खे बि ॾेई छॾियो। त हीअ जेका ईद आहे उहा मिली जुली करण जी आहे, हिकिड़े कमरे में वेही करे ईद करण जी न आहे। मोहबतूं वंडण जो नालो ईद आहे। बिल्कुलु अव्हां सही था चओ। जेकॾहिं असां उहे मोहबतूं नथा वंडियूं त उहे असांखे ईद महसूस ई नथी थिए न। तव्हां मूंखे पाण ॿुधायो, हिकिड़े कमरे में वेही करे सनाउल्ला तव्हां ईद कंदा त तव्हांखे फील थींदो तव्हां ईद आहे। एग्ज़ैक्टली रूटीन लॻंदो। ईद जो मक़सदु छा आहे? तव्हां हिकिड़ो डिफरेंट शइ कयो, तव्हां चेंज कयो, त उहो चेंज इहो आहे त तव्हां पंहिंजनि सां मिलो, पंहिंजनि प्यारनि सां मिलो ऐं जेकॾहिं तव्हां ॻोठ जा आहियो त तव्हां ॻोठनि में वञो, ॻोठनि वारनि खे, ॻोठ में असांजा माइट हूंदा आहिनि या कंहिंजा पेरेंट्स मौजूदु हूंदा आहिनि त उन्हनि सां गॾु वञो, उन्हनि सां मिलो। ही जेके ख़ुशियूं आहिनि उहे विराइण सां ई वधीक थींदियूं आहिनि, त उहे विराईंदा रहो। जी सनाउल्ला, नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि ऐं जेके पंहिंजनि सां ई सेलिब्रेट करे सघजनि थियूं ऐं पंहिंजी ख़ुशियुनि में पंहिंजनि खे यादि कयो ऐं हीउ उहो वक़्तु आहे जंहिंमें जेके अव्हांजा रुठल आहिनि उन्हनि खे परचायो। उन में मज़ो आहे ऐं रवादारी में मज़ो आहे। परवरदिगार जेको रमज़ान ॾिनो आहे तोहफ़े तौरु, उनजो जेको एक्चुअल मैसेज आहे उहो असांखे यकीनन ज़रूरु पिराइणु घुरिजे। बिल्कुलु अव्हां सही था चओ, बिल्कुलु अव्हां सही था चओ। जीअं अव्हां ॻाल्हि कई महिमाननि जी, त असांजा मुख़्तलिफ़ जेके आहिनि प्रोफेशन सां महिमान आहिनि ऐं इहा असांजे लाइ की ऑनर जी ॻाल्हि आहे त असां सिर्फ़ु हिकु मख़सूस तबिके खे यादि नथा करियूं असां पंहिंजे प्रोग्राम में, पर असां मुख़्तलिफ़ जेके प्रोफेशन्स आहिनि उन्हनि खे यादि करियूं था, उन्हनि खे पाण वटि गॾु करियूं था, छो जो उहे असांजा पंहिंजा आहिनि ऐं असां पंहिंजनि खे यादि न करियूं त उहा असांजी ईद न लॻंदी। त असां वटि हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे तव्हांखे जॾहिं स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदा त तव्हांखे उहो नज़र अची वेंदो त कहिड़ो प्रोफेशन आहे। उहो प्रोफेशन आहे जेको असांजे लाइ विढ़े थो, असांजे हक़नि लाइ विढ़े थो ऐं जेके ग़रीब जी आवाज़ बणिजे थो। ऐं आउं चवां थी त उन्हनि जे उहे जेके आहिनि उहे असांजा हिकिड़ा मेन पिलर आहिनि। उहे न हूंदा त असांजो जेको आहे मुंहिंजे ख़्याल सां केरु असांजे लाइ विढ़ण लाइ तयारु न हूंदो। हालो हाणे के ॾींहंनि में उन्हनि जस हुजे उन्हनि खे, जीअं कैनालनि जे मामले ते हू सिंध जो आवाज़ बणिजी बीठा आहिनि ऐं सॼी सिंध वासियुनि जो हिन महिल आवाज़ आहिनि, प्राउड आहिनि असांजे लाइ ऐं उन्हनि सां ईद गॾिजी करे पाण सां खे ख़ुशी थिए थी, प्राउड फील थिए थो। बिल्कुलु अव्हां सही था चओ। जी सनाउल्ला, महिमाननि जी तरफ़ अचो। बिल्कुलु तव्हां
असां सां गॾु मौजूदु आहिनि अमजद शाबरानी साहब, पाण मेंबर मैनेजिंग कमेटी आहिनि कराची बार एसोसिएशन जा, ऐं हेॾां गॾु वेठल आहिनि मुज़म्मिल कुरैशी साहब, उहे बि मेंबर आहिनि मैनेजिंग कमेटी जा, गॾोगॾु असीफ पंवर साहब ट्रेजरर आहिनि, ऐं शिराज शाह साहब पाण बि मेंबर आहिनि। सर तव्हां सभिनी खे असां जेको आहे उहो गॾिजी करे भली कार चऊं था, वरी महिरबानी अवां टाइम ॾिनो, ऐं तव्हांजी जेका ड्रेसिंग आहे उन मां ई असांखे फील थिए पियो त तव्हां पंहिंजे कम खां आया आहियो, त इहा बि हिकिड़ी इबादत आहे जेका तव्हां ईद वारे ॾींहुं बि कयो पिया, त इहा वॾी महिरबानी तव्हां असां वटि आया। थोरा थैंक यू, तव्हां असांखे मदू कयो, ऐं अॼोको ॾींहुं छो जो ज़ाहिर असांजी जीअं तव्हां ज़िक्र कयो त वी डोंट लिव फॉर आवरसेल्फ, वी लिव फॉर अदर्स। बिल्कुलु ईअं ई आहे। असां जेको आहे मतिलबु हमेशह जेॾी महिल ॻाल्हि थींदी आहे न त इक्विटी जी, इक्विटी में जंहिंमें असां सम्झंदा आहियूं त हक़ बराबरि न बल्कि उन जा जंहिंजो जेतिरो राइट थिए थो उनखे मिले। बिल्कुलु, ऐं छो जो इक्वल त नथा करे सघूं पिया, जेको राइट हाशमाणी साहब जो उहो तव्हांजो न आहे, शायदि जेको तव्हांजो आहे उनजो न आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। असां हमेशह हक़नि जी जंग विढ़ंदा आहियूं पिया, ऐं न सिर्फ़ु इहो पब्लिक एट लार्ज, छो जो असां सम्झूं था पिया त हिन मुआशिरे के अंदरि ॾिसो न, जेको ही मुआशिरो असांजो आहे इन में 90% माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे हक़नि खां वाक़िफ़ ई नथा हुजनि पिया, ऐं जेके वाक़िफ़ आहिनि बि सही, जेके 10% आहिनि उहे वरी पंहिंजे हक़नि खे वठण जे लाइ माण्हुनि खे वॾो महांगो हिकिड़ो कानूनी उथारणो थो पए। सर उनजो रीज़न इहो त विक्टिम ब्लेमिंग आहे। एग्ज़ैक्टली, असां वटि विक्टिम ब्लेमिंग इन जे करे आहे, इन जे करे असां वटि उहे मतिलबु हक़ ते ॻाल्हाए नथा सघनि वीचारा। बिल्कुलु, तो उन्हीं खां हू महरूम रहनि था, ऐं असां छो जो ज़ाहिर असां वाई डू वी आर कॉल्ड एज़ द क्रीम ऑफ द सोसाइटी, छो जो असां ॼाणूं था पिया त तव्हांजे हक़नि जी जो तहफ़ुज़ छा आहे, उहो तव्हांजो हिकिड़ो आइन आहे। आइन जे अंदरि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का वायलेशन थिए थी पई, उहा बेसिकली छो जो तव्हांजो फंडामेंटल राइट आहे, उहो तव्हांखे हिन मुल्क जो आइन उहो इजाज़त ॾिए थो पियो तव्हांखे फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ जेका तव्हांजी तालीम आहे, इहे सभु जेके बि आहिनि तव्हांजा आर्टिकल्स में इहे मैंशन आहिनि, पर अनफॉर्चुनेटली उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ माना छो जो थिए कोन थो, उनजी वायलेशन थिए थी पई, ऐं असां पंहिंजे हक़नि खां महरूम रहूं था पिया। सो बहरहाल उहे त शइ पंहिंजी जॻह ते, असांजो ईद जो टियों ॾींहुं आहे, अॼु तव्हां सां गॾु असांखे मज़ो अचे पियो। सर पहिरियों ॾींहुं ॿियों ॾींहुं किथे गुज़ारियो तव्हां ईद जो? बेसिकली ईद असांजी त थिए कोन थी, असांजी ईदूं थींदी हुई जेॾी महिल मुंहिंजी वालदाइन ज़िंदा हूंदी, असां बि ॿार कोन हूंदा, असांजा बि असां बि सिंगल हूंदा हुआसीं, त ईदूं तरह जूं हूंदियूं हुयूं। हाणे ज़िमेदारियूं आहिनि, हाणे असां हुन जे लाइ जियूं था, ऐं उहा ज़िंदगी बि ठीकु आहे, बसि ज़ाहिर आहे हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ऐं मां सम्झां थो जेका मुंहिंजी वालदा जॾहिं खां वठी इंतकाल मुंहिंजो थियो आहे, त मूंखे पंहिंजी ईद जेका आहे उहा ईद नाहे लॻंदी, बल्कि हिकिड़ो ठीकु आहे उहो, छो जो मां बि हिकिड़ो वालिद आहियां, त मूंखे पंहिंजे त उहे छो जो जंहिं शइ खां मां महरूम आहियां उन्हनि खे त नाहे रखिणो, उन्हनि खे जेके आहिनि उहे सभु जेके ख़ुशियूं आहिनि उहे पूरी करण जी कोशिशि कंदा आहियूं पिया। त वी आर वेरी प्रोफेशनल्स, पंहिंजे कम सां वधीक असांखे मोहबत आहे, ऐं ज़ारा फैमिली सां। अॻु में इहो हूंदो त पंहिंजे ॻोठ में वञी ईदूं कंदा हुआसीं, पर हाणे छो जो एतिरो टाइम आहे, ऐं अलहमदिल्ला वरी दोस्तनि जी महिरबानी थी त कराची बार में उन्हनि मुंतखिब कयो, ऐं हीउ जेको टेन्योर पंहिंजो हले थो पियो, इन में मां मेंबर मैनेजिंग कमेटी आहियां, मुंहिंजे मथां 2 कमेटीज़ आहिनि जंहिंजो मां चेयरमैन आहियां, हिकिड़ी अकाउंट्स आहे जंहिंजो ट्रेजरर साहब मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, हसीब पंवर साहब, ऐं ॿी कमेटी आहे मीडिया जी, जेकी वरी तव्हां सां छो जो बेसिकली आउं तव्हांजी मीडिया में जाम अर्सो कमु कयो आहे, त उहो जनरल सेक्रेटरी खे ख़बर ई, ऐं उन में मुंहिंजा जेके तालुकात ज़रूरु हाशमाणी साहब सां बि रहिया आहिनि, त मां प्रोग्राम कंदो रहियोसि, ऐं उनखां अलावा त पोइ हिन मीडिया जे अंदरि पाण टाइम ॾिनो आहे, तंहिंजे करे मूंखे मीडिया ई जेको आहे कमेटी, त हाणे अॼुकल्ह तव्हांजो बि मां चेयरमैन आहियां। सुठी ॻाल्हि आहे, उनजो जेको आहे न उहो माण्हू खे जेको चवंदा आहिनि शौक़ु हुजे उहो ई प्रोफेशन हुजे। नाज़रीन तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, तंहिंजो क्रेडिट जेको आहे उहो सनाउला ॾांहुं वञे थो। सनाउला ई जेके आहिनि एॾा ख़ूबसूरत महिमान असां एॾा मधु कया आहिनि, ऐं जेकॾहिं सनाउला जी मां ॻाल्हि करियां त सनाउला तमामु जेके आहिनि उहे क़ाबिल एंकर आहिनि, ऐं नंढे वक़्त में नंढी उमिरि में हिननि पंहिंजो नालो मंझरायो आहे, ऐं अहिड़नि माण्हुनि खे घटी मिलणु खपे ऐं एप्रिसिएशन मिलणु खपे। न सिर्फ़ु उहे सुठा एंकर आहिनि, पर ॾाढा सुठा माण्हू बि आहिनि, ऐं ॾाढा हंबल माण्हू आहिनि। थैंक यू सो मच। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां तव्हां सां गॾु, मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त आउं सीनियर होस्ट सां गॾु वेठो आहियां, ऐं पहिरें ॾाढी सुठी होस्ट बि आहे, थोरो तव्हां चयो आहे त मोट में आउं थोरो करे छॾियां, वरी मथां चिड़ी वञो। मुज़म्मिल कुरैशी साहब बि वेठा आहिनि। मुज़म्मिल साहब, अव्हांजी कीअं ईद गुज़रंदी आहे? मुंहिंजी त माशाअल्लाह ॿारनि सां फैमिली सां सुठी। पहिरियां त सिधासी ॿारनि सां, हाणे ईद कुझु डिफरेंस आहे जीअं तव्हां ईदूं गुज़ारियूं, हाणे ॿारनि सां गुज़ारियूं? ॿारनि जी हिकिड़ी ख़ुशी, ॿार हूंदा हुआसीं वॾी ख़ुशी हूंदी, ईद राति सॼी राति जाॻंदा हुआसीं,
ऐं दुआ कंदासीं जल्दी ईद थी वञे। हाणे उहा फीलिंग ॿारनि में ॾिसूं था ऐं इहो प्रोसेस आहे, इहो थींदो रहंदो। वरी उहे जॾहिं वॾा थींदा त इहो वरी उहे पंहिंजे ॿारनि वरी पंहिंजे ॿारनि खे हर एज जो पंहिंजो मज़ो आहे सेलिब्रेट करण जो। ईअं ई आहे, इहा ई तव्हां जेका ॻाल्हि कई त कपिड़नि खे ॾिसी करे ईअं ई थींदो सनावला, कपिड़ा माना रखिया पिया हूंदा हुआ, हुन ज्वेलरी रखी पई हूंदी हुई, सैंडल रखी पई हूंदी, माण्हू ॾेखारींदो मूं ही शइ वरिती आहे, ही बूट वरितो आहे, ही कपिड़ा आहिनि, अञा उहो 4 माणे ख़तम आहे। उहो टाइम बि सुठो हो, तमामु बहितरीन। पर आउं चवां थी त हिन टाइम खे बि तव्हां एंजॉय कयो। भला हर कंहिंसां ॻाल्हाइजे थो, हर कोई इहो चवे थो त उहो टाइम सुठो, छो भला हिन खे सुठो कयो? सुठो त प्रेज़ेंट कबो आहे न, उहो त पास्ट थी वियो, हाणे प्रेज़ेंट खे ख़ूबसूरत कयो त उहो वधीक सुठी ॻाल्हि आहे। कोशिशि करणु खपे, कोशिशि करणु खपे। ज़िंदगी हिकिड़ो ई चक्कर मिले थी त जेतिरी सुठे जिथे नमूने गुज़ारजे, जीअं गुज़ारजे, बचपन भी हिकु दफ़ो मिले थो, उनखे माण्हू मिस करे थो। मिस कयो तव्हां, पर एंजॉय वरी ॿिनि खे करे रहो हिते, मिस कयो तव्हां भले। तेजरार साहब हेॾी वॾी ज़िमेदारी सां गॾु कीअं ईदुनि खे सेलिब्रेट भला ख़र्ची वर्ची खणी आया आहियो? सभ खां पहिरियों तव्हां ॾिसंदड़नि खे ईद जे 3 ॾींहं ते ईद जूं वाधायूं थो ॾियां, ऐं उन खां अलावा अवां जो आउं थोराइतो आहियां, अवां हिते असांखे यादि कयो, तव्हांजी वॾी महिरबानियूं। ऐं ईद यकीनन ॻोठ में ई गुज़ारींदा आहियूं, मदे जी सां तालुक़ु आहे मुंहिंजो, ख़ैर मुज़मिल वांगुरु ऐं अमजद वांगुरु ॿारनि सां त न ई गुज़ारींदा, शादीशुदा न आहियूं असां। हा, आज़ादु आहियूं अल्हम्दुलिल्लाह, सेटिस्फाई आहियूं। त तमामु घणी सुठी जेको आहे ख़ुशी थी तव्हां सां मिली करे, ऐं कोशिशि हूंदी आहे त हींअर इलेक्टेड बॉडी आहे असांजी, जेके बि दोस्त वेठा आहिनि, त असांजी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे जेको प्रिंसिपल स्टैंड हुजे ऐं जेको फंडामेंटल राइट्स जी जिते बि वायलेशन थिए उन में असां पंहिंजो पूरो पूरो किरदारु निभायूं। हिन दफ़े जेकी बॉडी आई आहे उहा इलाही एक्टिव बि आहे, असां ॾिसूं बि पिया, ऐं तव्हांखे जस हुजे हर मामले में, हर मज़लूम जो आवाज़ आहे। जी न, बिल्कुलु वॾी महिरबानी। जीअं ई केनालनि जो इशू थियो, ऐं वरी इन खां अलावा जेको आहे इहो ज़मीनुनि जो इशू थियो, त कराची बार पहिरें ई वक़्तु सभ खां पहिरें उन ते रेज़ोल्यूशन पास कयो, वरी उन खां पोइ लायर्स कन्वेंशन उन ते घुरायो। त एक्टिवली जेके बि इशूज़ थींदा आहिनि फंडामेंटल राइट्स जी, जिते बि वायलेशन हूंदी आहे, त असां दोस्तनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त उन्हनि शयुनि खे असां काउंटर कयूं। ऐं हींअर त सची ॻाल्हि इहा आहे त असांजी ईद उन ख़ुशीअ सां न गुज़री आहे। उनजो सबबु बि इहो आहे त ॾिसो जेको केनालनि जो इशू आहे हींअर तमामु वॾो ॿरंदड़ इशू आहे। हा, ऐं असांजे लाइ जे वजूद जी ॻाल्हि आहे, जेका असांजी समूरी जेका सिविल इंडस सिविलाइज़ेशन आहे, जेका इंडस सिविलाइज़ेशन ते असीं सम्झूं था इहे क़िस्म जो जेको आहे इहो वार आहे। जेकॾहिं माना सिंधु दरिया न रहियो त हीअ जेको हज़ारां साल जेका इंडस सिविलाइज़ेशन हुई, असांजी ॿोली हुई, असांजो झर झंग ॿेलो कारूं झर कीं झर सॼे मसमार थी वेंदो। जॾहिं असां न हूंदासीं ऐं उहे न हूंदा त पोइ मां सम्झां थो केनाल ई असांजो जेको आहे हिकु ज़िंदगी जो ऐं असांजे वजूद जो हिकु वॾो असासो आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ, ऐं इनखे असांजी इहा गुज़ारिश आहे तव्हांखे छॾणो न आहे। ऐं तव्हांजे चैनल जे उन ते मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त 12 अप्रैल ते असां ऑल सिंध लायर्स कन्वेंशन घुराई आहे, कराची बार एसोसिएशन, जंहिंमें समूरी सिंध जा जेके बि वकील हूंदा ऐं उन्हनि जा उहिदेदार उहे जेको आहे कराची बार एसोसिएशन में ईंदा, ऐं उते वरी असां वधीक इन शइ खे जदोजहद खे अञा तहरीक खे जेको आहे तहरीक ॾींदासीं। ऐं उते वरी असांजो आहे फ़ैसिलो त असां इस्लामाबाद मार्च कयूं, या वरी जेको आहे सिंध पंजाब बॉर्डर जेको आहे उते वेही करे असां एहतजाज कयूं, सॼी सिंध जा जेके बि वकील आहियूं, त कराची बार एसोसिएशन इन क़िस्म जो बि जेको आहे स्टैंड वठणु वञे। ज़बरदस्त सर, वॾी महिरबानी। था सर असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांजूं ईदूं कीअं पियूं गुज़रनि? बेसिकली मुंहिंजी कास्ट शहर आहे, शिराज़ हुसैन शहर, ठरी मिरवा सां मां बिलोंग कयां पियो। ऐं मोस्टली असां जेके आहियूं असांजो ईद जूं जेके रवायतूं आहिनि तक़रीबन साॻियूं आहिनि, छो त मोस्टली असां जन एरियाज़ खां तालुक़ु रखूं था पिया, उते जेका असांजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, उहो साॻी आहे। असां किथे बि रहूं, दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़च में रहूं, किथे बि रहूं, ईद जो अहिड़ो मौक़ो हूंदो आहे जो असांखे इंतज़ारु रहंदो आहे उतां वारी जी फैमिली मेम्बर्स खे, त असां उते वञी सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं उते जेका मेल जोल थींदी आहे, ऐं जंहिं असां प्रोफेशन में आहियूं उते वञी करे असांजा जेके नौजवान आहिनि उहे असां उन्हनि खे असां इनकरेज कयूं था पिया, ऐं हिते वेही करे बि जेको असां मैसेज ॾियूं था पिया। हींअर सिर्फ़ु असां वकील, सिर्फ़ु असां पंहिंजी वकालत कोन था कयूं पिया, सिर्फ़ु असां पंहिंजे या पंहिंजे ॿारनि जो रोज़गारु कोन था कयूं पिया। हींअर उहो वक़्तु अची वियो आहे त सिंध जी तहज़ीब, सकाफ़त ऐं सिंध जो जेको जियापो आहे, असांजो सिंधु दरियाउ आहे,
उनखे बि असां पंहिंजे प्रोफेशन सां गॾु गॾु खयूं हलूं पिया। ज़बरदस्त, माशाल्लाह। सर इहो तव्हांजे प्रोफेशन जो हिकिड़ो हिसो ई आहे। बिल्कुलु, ऐं असांजे मथां ज़िम्मेवारी बि आहे। जी बिल्कुलु, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं उमेद आहे त तव्हां सभु जेके आहिनि उहे रिस्पॉन्सिबिलिटी खे मञंदा बि सही। ऐं सनावला पाण वटि ख़ूबसूरत महिमान त मौजूदु आहिनि, उन सां गॾु जेके असां सां गॾु 2 ॾींहं मौजूदु हुआ, ऐं चवां थी त असांजे बिल्कुलु घर जा धणी जी ज़ुल्फ़कार भाई वेठा आहिनि जेका सो कीबोर्ड ते ॾाढा ज़बरदस्त कीबोर्ड वॼाईंदा आहिनि। ऐं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां ॾाढी यंग एज में सिंध में असांजा इहा ॾिसी करे ख़ुशी थिए थी त नौजवान एॾो वॾो कमु कनि था, जेकी पज़ीराई मिले थी। यकीनन असां सिंध वटि आर्टिस्ट घणा आहिनि पर असां उन्हनि खे पज़ीराई घटि ॾेई सघंदा आहियूं। ऐं मां इहो बि तारीफ़ करायां त सिंध जो तमामु भलोड़ क्लासिकल रागी जिनसार समूह उहो साईं जो भाउ आहे, ऐं जिनसार साहिब ऐं साईं जो वालिद पाण तमामु ज़बरदस्त ढोलक नवाज़ आहे, उनजो सिंध में वॾो नालो आहे। हीअ सॼी फैमिली ॾाढी आर्टिस्ट आहे, ॾाढी ज़बरदस्त फैमिली आहे, राग रंग सां उन्हनि जो तालुक़ु आहे। ऐं गॾो गॾु इलियास भाई वेठा आहिनि पैड ते, ॾाढो ज़बरदस्त पैड वॼाइनि था। रिज़वान अली ढोलक ते वेठो आहे, कमाल जो आर्टिस्ट आहे, ॾाढो ज़बरदस्त। ऐं हाजी साहिब बि पोयां वेठा आहिनि, उहा डफ बफ वॼाइनि, ॾाढो मज़ो अचे पियो सर तव्हांखे ॿुधी, माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा इन्हनि खे जेको आहे रंग विझण लाइ केरु मौजूदु आहे सनावला? साईं विसरी विया मां? न विसरी के आख़िर में रखियो आहे, सायो करे त माना आख़िर में बियो बियो जीअं स्क्रीन वञे थी तव्हांखे विढ़ायां थी। असांजो ॾाढो प्यारो आहे, तमामु सुठो सिंगर, सॼी सिंधी मीडिया ते तव्हां उनखे ॾिसंदा आहियो, हर प्रोग्राम में तव्हांखे नज़र ईंदो आहे। कामरान सोलंकी साहब तव्हांखे भलीकार चऊं था कामरान, ऐं तव्हांखे कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू सो मच। पाण ईद जे पहिरें ॾींहं ते बि गॾु हुआसीं पीटीवी ते। कीअं गुज़री ईद जो पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं? वाह वाह, समयूं कीअं पचायूं भला? भाभी बचायूं, ज़बरदस्त। तव्हां न पचाईंदा आहियो? मतलब हेल्प कंदा आहियो? ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। हाँ ज़बरदस्त। ईद ते भला के प्रोग्राम कया रंग ज़बरदस्त। इंशाल्लाह हींअर को न्यू एल्बम या को सॉन्ग वगैरह तव्हांजो? ज़बरदस्त, इंशाल्लाह। हाणे ब्रेक जो वक़्तु आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां किथां बि न वञिजो, असांखे ॾिसंदा रहिजो। सर तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह जूं छा एक्टिविटीज़ हलनि पियूं? ॾिसो अॼुकल्ह एक्टिविटीज़ जेके असांजे अचनि थियूं पियूं डोमेन जे अंदरि, उहे ख़िदमत अदा कयूं था पिया। कराची बार एसोसिएशन में हिकु छो जो ज़ाहिर आहे असां पहिरियों मूंखे जॾहिं मां ॻोठ पियोसि मूंखां पुछियो पियो तव्हां इलेक्शन त खटी, हाणे तव्हां आहियो छा? जीअं तव्हां हिते छो जो वॾेर की फैमिली असांजी, त उनखे पुछियो जीअं तव्हां हिते हिननि जा सभिनी जा वॾेर आहियो न, असां वकीलनि जा वॾेर आहियूं। छो जो असांखे वरी उन्हनि जा जेके मसाइल उहे ईंदा आहिनि असां ॾे, छो जो उन सां गॾु गॾु मुंहिंजी जेका कमेटी आहे उनमें चेयरमैन जेको आहे शिराज शेर साहिबु उहे आहिनि चेयरमैन आहिनि, उनमें वरी कमेटीअ मां मेंबर आहियां। त ज़ाहिर असांखे वरी वकीलनि जा मसइला थींदा आहिनि त उनजा असां ॾींदा आहिनि पिया, उनजा मसइला हल कंदा आहियूं पिया। वरी जेके असांजे वरी मुंहिंजी कोलेबोरेशन वरी ट्रेजरर साहिब सां बि आहे, त उनजो मां अकाउंटेंट आहियां, उहे बि शयूं ॾिसणियूं थियूं पवनि पियूं। ऐं सो ओवरऑल जेके छो जो ज़ाहिर कराची बार में जेके मसाइल वकिला सां थींदा आहिनि, बेसिकली उन्हनि खे असांखे रिज़ोल्व करणा हूंदा आहिनि। अच्छा अमजद साहिब, हिते आऊं मौक़े जो फ़ाइदो वठंदे अव्हां खां पुछां त असांजी सोसाइटी में हिन वक़्तु इलाही चेंज आहे। माज़ी में जेको असां वटि रवादारी सहब खोड़ सारा मसइला अव्हां जे साम्हूं ईंदा हूंदा, त कीअं था ॾिसो त हाणे सोसाइटी में जेके इशूज़ थियनि था सबबु कहिड़ा आहिनि, कीअं असां घटाए सघूं था? छो जो मौक़ो अहिड़ो आहे त पाण चवंदा त खुली करे हिन ते ॻाल्हाइजे ऐं ताकी उहो पॉज़िटिव मैसेज माण्हुनि तां वञे। बिल्कुलु सर ॾिसो असांजे हिन मुआशिरे जे अंदरि तमामु घणो हिकु त काफ़ी शयूं आहिनि। हिकिड़ी बर्दाश्त कोन्हे असांजे अंदरि, मतिलबु छो जो सोर्स ऑफ अर्निंग घटि हुजनि था पिया, माण्हुनि जे अंदरि लग्जरियस जेका आहे वधीक एक्सपेक्टेशंस आहिनि, उन्हनि खे मीट नथा कनि त ज़ाहिर आहे उन्हनि में हिकु फ्रस्ट्रेशन ऐं हिकिड़ी एंग्ज़ाइटी, डिप्रेशन, इन सभु शयुनि खे सामनो करिणो थो पए। त ज़ाहिर आहे हिन मुआशिरे जे अंदरि तव्हांखे 90%, मां ईअं कंदुमि त 90% जेके माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन मरहले खां गुज़रनि था, जेका हिकु क़िस्म जी बीमारी आहे, पर उन खे छो जो असां हिन खे इलाजु करण बि हिकु एब सम्झूं था पिया, असां कोन था कयूं।
त ज़ाहिर माण्हू इन्हनि जे अंदरि जेके न उहे वधीक धकियल आहे। बाक़ी रही ॻाल्हि त जेके जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हू पंहिंजे हक़नि खां वाक़िफ़ु आहिनि कोन, जेकॾहिं आहिनि त हू उनखे क्लेम करे कोन थो सघनि पिया, त हू ॾाढो आराम आहे। असांजे मुआशिरे जे अंदरि सभ खां वधीक इंजॉय उहो थो करे जेको जंहिंखे कुझु बि कोन थो अचे, या त हू अनपढ़ आहे, जाहिल आहे, उनखे इंजॉय थो करे। छा साईं चयो आहे न, ॾायूं ॾुख ॾिसनि, ॾाओ माण्हू आहे उहो ॾुख ॾिसंदो, जेके सम्झी न आहे उहो मज़े में आहे। ईअं ई आहे बिल्कुलु, छो जो उनखे फ़िक्र ई न आहे। द कोटेशन इग्नोरेंस इज़ ब्लिस। जेॾी महिल तव्हां इफ़ यू डोंट नो अबाउट एनीथिंग यू आर नॉट वरी अबाउट इट। तव्हां जंहिं शइ जे बारे में ॼाणो कोन था, तव्हांखे उनजो मतिलबु कोई का फ़िक्र ई कोन्हे। ईअं ई आहे। ऐं मां सम्झां थो पियो त इन शयुनि खे कवर करण जे लाइ न सभ खां वधीक जेका शइ जी ज़रूरत आहे उहा तालीम असांजे अंदरि, उहा तमामु घणो तव्हांखे मेच्योर ऐं तव्हांखे पंहिंजे हक़नि जो ख़्यालु बल्कि ॿियनि जे हक़नि जो बि एतिराम करणो हूंदो आहे। सो असांजे मुआशिरे में अनफॉर्चुनेटली ईअं आहे कोन। इहो थिए थो त जेको कुझु मां, छो जो मूंखे पंहिंजा हक़ त मां क्लेम करण जे लाइ राज़ी आहियां त मुंहिंजो ही बि हक़ु आहे, मुंहिंजो हू बि हक़ु आहे, पर जेॾी महिल रिस्पॉन्सिबिलिटी जी ॻाल्हि अचे थी त पाण हुनखे हथु खणी बीठा रहूं त बाबा मुंहिंजो इहो कमु न आहे, छो जो इहो मूंखे करिणो न आहे। बिल्कुलु, त इहे सभु शयूं आहिनि जेके पाण जेको आहे एनकाउंटर करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सनावला, हाणे असांजा मौजूद महिमान असां वटि तव्हांजे सॾ ते अची त विया आहिनि, बल्कि असां सभिनी जे सॾ ते अची त विया आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजूं जेके आहिनि उहे ॿियूं डिफरेंट एक्टिविटीज़ आहिनि, त आउं चाहियां थी त हिननि खे वञिणो बि आहे, त हिननि खां वेंदे वेंदे को मैसेज या का ॻाल्हि पाण उन्हनि खां पुछी वठूं। पाण जेको आहे सो मुज़म्मिल साहब खां शुरू कयूं। मुज़म्मिल साहब, अॼोके ॾींहं ते को पैगाम पंहिंजे असांजे नाज़रीन खे ॾियणु चाहे? बसि असां चवंदा आहियूं सिंध सां वफ़ा कयो, जिन खां वोट वठो था ऐं उनजे वोट जी पासदारी कयो, जंहिं मैंडेट खणी था अचो सिंध जे नाले ते ऐं सिंध लाइ कमु कयो। ज़बरदस्त ऐं तमामु ज़बरदस्त मैसेज आहे। ऐं यकीनन हिन दौर में, मौजूदा दौर में, मौजूदा हालतुनि में जेकी मुज़म्मिल साहब ॻाल्हि कई आहे, इन ते सोचण जी ज़रूरत आहे, इन ते गौर करण जी ज़रूरत आहे। तेजरा साहब, अव्हांजो मैसेज? यकीनन मुंहिंजो सिंध में रहंदड़ या उन खां सिंध खां ॿाहिरि जेके असांजा सिंधी भाइर आहिनि उन्हनि खे इहो ई मैसेज हूंदो त हिन वक़्तु जेको केनालनि जो जेको इशू आहे इहो ॿरंदड़ तमामु वॾो इशू आहे। ऐं उन खां अलावा जेको ज़मीनुनि वारो इशू आहे, उहे ज़मीनूं बि जेके आहिनि असांजूं ईअं भुॻड़नि मुठ में मुफ़्त में विरहायूं पियूं वञनि, त इन ते असांखे ज़रूरु हीउ वक़्तु आहे अखियूं खोलण जो। अगरि असां हींअर बि अखियूं न खोलियूंसीं त सुभाणे पोइ माना जेके असांजा ईंदड़ नसल हूंदी उहा ज़रूरु असांखां पुछंदी। इहा ॻाल्हि कोन्हे, अॻ में को छको हणंदो हुनखे ज़मीन सिंध में मिलंदी। असां वटि हिते केरु पुछण वारो न आहे। तव्हां जेकॾहिं असांजे हितां खां सिंध खां ॿाहिरि वञो था, तव्हांजो एयरपोर्ट ते CNIC तव्हांजी हर शइ चेक कई वञे थी, तव्हां किथे खां बिलोंग कयो था या छा आहे, हिते कंहिंखे पुछा ई न आहे केरु किथां खां पियो अचे, केरु किथे वेठो आहे, का ख़बर ई न आहे। ऐं हाणे असां कंहिंजा नाला मेंशन नथा करणु चाहियूं, ऐं छो जो इहो हिकिड़ो एक्सट्रीमिज़म में अची वञे थो। असां उहे न आहियूं, असां सूफ़ी माण्हू आहियूं, पर असां पंहिंजे हक़नि लाइ त ॻाल्हाए सघूं था न, असांजा हक़ आहिनि। ऐं तव्हां ॾिसोसि न हक़ केतिरा खसिजनि पिया आहिनि सां, जेके ॿिया माण्हू असांजे हक़ ते दाड़ो हणनि पिया, असांजा केतिरा हक़ खसिजनि पिया। ऐं उनजो वॾो सबबु इहो आहे त असां चुप आहियूं, जंहिंजे करे ई थिए पियो। शिराज साहब, अव्हांजो मैसेज? सर, मुंहिंजो पैगाम इहो आहे त इंसान इन दुनिया में हिकु दफ़ो अचे थो पियो, पोइ ज़िंदगी अव्हांजी हिकु ॾींहं जी हुजे या 100 ॾींहं जी हुजे, गुज़री वञे थी पई। जेतिरो थी सघे पंहिंजे मिटनि माइटनि पाड़े वारनि जे अव्हां कमु अचो, कंहिंसां मजबूरी आहे उन्हनि जी हेल्प आउट कजे, ऐं हक़ ऐं सच जी राह ते बीहो। उन सां वक़्ती तौरु तकलीफ़ ज़रूर बि आहे, पर उहो वक़्तु गुज़री थो वञे ऐं तव्हांजे मयार जी ऐं ज़रफ़ जी ख़बर पए थी पई। बिलख़ुसूस हींअर असांजा जेके आउट ऑफ कंट्री असांजा जेके सिंधी ॿाहिरि रहनि था पिया, हिन महिल सिंध ते जेके इशूज़ आहिनि, ऐं मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि असांजा ॿाह ॿेली थियनि ऐं उतां वेही करे बि असांजी जेकॾहिं सपोर्ट कंदा त हिन में असां काफ़ी मुस्बत नतीजा हासिल करे सघूं था पिया। बिल्कुलु, तमामु बहितरीन मैसेज अमजद साहब ॾाढो था। सर, तव्हां वेंदे वेंदे छा चवणु चाहींदा? ॾिसो, हिन प्रोग्राम जे ज़रिए छो जो हिन वक़्तु असांजे लाइ न कुझु बि पैगाम जी ज़रूरत न आहे सवाइ हिकिड़ो, उहो आहे असांजे जियापे जो जंग आहे, उहो दरिया। बिल्कुलु ईअं ई आहे। इन जे लाइ छो जो जीअं ट्रेजर साहब तव्हांखे ॿुधायो त हिन 12 तारीख़ ते असां जेको रखी आहे कन्वेंशन, उनमें ऑल राइट्स पाकिस्तान जेके बि अचनि था पिया, उनमें सभ खां वधीक जेको इशू आहे असांजो उहो दरिया जेके कैनाल्स ही इलीगल तरीक़े सां ही गॾिया वञनि था पिया, जिथे ॾिसो हर मुल्क जे अंदरि इहो हूंदो आहे त जेको तव्हांखां मैंडेट वठंदो आहे न, त उहो तव्हांजी रज़ामंदी खां बग़ैर कुझु नथो करे सघे पियो। कोई कानून साज़ी नथी करे सघे थी।
ही वाहिद मुल्क आहे जंहिंजे अंदरि हू कानून साज़ी थी वेंदी आहे, उन खां बाद में तव्हांजे मथां मुसलत कयो वेंदो आहे त बाबा हीअ असां ठाहे विया ऐं हीअ असांखे करिणो आहे, बसि हाणे तव्हांखे जेको आहे अखियूं हाणे जेकॾहिं असां रड़ कईसीं त ठीकु आहे, न कईसीं त को मसइलो कोन्हे। छो जेकॾहिं इन जे मथां असां अगरि इशू इहो कोन बणायूं हा त माण्हुनि खे ख़बर बि कोन पए हा त थियो छा आहे। माना असांजे अंदरि असांजे पूरे हिन जेके सिंध जे अंदरि जेके ज़मीनियूं पहिरियां ई बंजर आहिनि ऐं उते पाणी जी खोट आहे। इन्हनि पाणी जे जेके मसइला हुजनि था, असांजे ॿराड़ी में तव्हां वञो त माण्हू हिक ॿिए जी माना पाण में ई चाचा भाटिया हूंदा आहिनि, उहे पाण में विड़ी पवंदा आहिनि पाणी जे वारनि ते। हाणे पाणी जे वारनि ते तव्हां विड़ो था पिया, जिन में पाणी तव्हांखे किलत आहे त सुभाणे खां पोइ इहा केनाल ठही करे तव्हां उते रेगिस्तान खे जेको आहे उते आबाद जेके आबाद थियल असां अॻु में ई माना असांखे माना पहिरियां खां तबाही जे तरफ़ जेको धकेलो थो वञे पियो। बेसिकली असांखे हू तबाह करणु चाहिनि था ऐं इहो असां कोन न थियणु ॾींदासीं, न थियणु ॾिनो आहे न हाणे थींदासीं। छो जो पहिरियां बि जेके हिननि दरिया खपाया उहे पंहिंजे उहो अॼु ताईं उहो सफ़र कनि था पिया, उन्हनि खां उहो सवाल कयो वञे बाबा असां हाणे जेतिरो करे दरिया आहिनि त असां आहियूं, दरिया कोन्हनि त असां कोन आहियूं। बिल्कुलु इन जे करे असांजो ज़िंदगी जो जियापो आहे ऐं इन खां बग़ैर असां कोन था रही सघूं। इहो एतिजाज असांजो जेसीं ताईं पाण जीअर आहियूं तेसीं ताईं कंदासीं पिया, ईअं असां कॾहिं बि ठाहिण कोन ॾींदासीं। बस सर हमें अपनों ने लूटा गैरों पे क्या दम था। बहरहाल असां इहा जेका आहे उहा हिकिड़ी पॉलिटिकल डिबेट थी वेंदी हली। असां जेको आहे न उहो माहौल में चार चंड लॻाइण लाइ पूरे जेके बि महिमान वेठल आहिनि उन्हनि जी इजाज़त सां असां कामरान सोलंकी खे गुज़ारिश कंदासीं त असांखे कुझु ॿुधाइनि। मोहब्बत जा
मुझो जन्म आई माँ तुझो जन्म आया तू मुझो सनम आई माँ तुझो सनम आया पंहिंजे हथनि सां ॿई तक़दीर लिखूं पंहिंजी है अचु पंहिंजे हथनि सां ॿई तक़दीर लिखूं पंहिंजी तूं मुंहिंजो भरम आहीं मां तुझो भरम आया तू मुझो भरम आई माँ तुझो भरम आया तू मुझो सनम आई है माँ तुझो सनम आया तू मुझो जन्म आई माँ तुझो जन्म आया तू मुझो सनम आई माँ तुझो सनम आया अचु वाइदो कयूं को सर भिट शाह जी नगरीअ में है अचु वाइदो कयूं को सर भिट शाह जी नगरीअ में तू मुझो धर्म आई माँ तुझो धर्म आया तू मुझो धर्म आई माँ तुझो धर्म आया तू मुझो सनम आई है माँ तुझो सनम आया तू मुझो जन्म आई माँ तुझो जन्म आया तू मुझो सनम आई माँ तुझो सनम आया तू मुझो जन्म आई माँ तुझो जन्म आया तू मुझो सनम आई माँ तुझो सनम आया वाह तमाम ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं तव्हां कमाल करे छॾियो ऐं जेके असांजा म्यूज़िशियन आहिनि तमामु ज़बरदस्त तव्हां जो कयो ऐं तव्हां सभिनी महिमाननि जी वॾी महिरबानी सनावला हाणे ब्रेक जो वक़्तु आहे बिल्कुलु नाज़रीन तव्हां किथां बि न वञिजो असांखे ॾिसंदा रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे ईद जे टे ॾियारे ते ईद जूं लख लख वाधायूं हुजनि अवां धरती टीवी जी स्क्रीन ते असांखे ॾिसी रहिया आहियो ऐं हीअ ईदूं जेके आहिनि सनावला असां पाण पंहिंजनि सां करे रहिया आहियूं नाज़रीन तव्हां पहिरीं ॾिठो त हिकिड़े अलॻि प्रोफेशन सां जेके माण्हू हुआ महिमान हुआ असांजे प्रोग्राम में मौजूदु हुआ ऐं हाणे जेके असां वटि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि में त पब्लिक जा नुमाइंदा बि आहिनि ऐं ॿई पब्लिक जा नुमाइंदा आहिनि जेकॾहिं ॾिठो वञे त होस्ट आहिनि सिंगर आहिनि ऐं असां वटि जेके आहिनि उहे पॉलिटिशियन बि मौजूदु आहिनि सनावला तव्हां शुरूआत कजो मां बिल्कुलु पंहिंजे महिमान जो तारीफ़ कराईंदुसि असां सां सरवत जबी साहिबा मौजूदु आहिनि पाण धरती टीवी जी फीमेल रिपोर्टर आहिनि ऐं असांखे इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त असां सां हिकु फीमेल जर्नलिस्ट जेको आहे उहा असांजी टीम जो हिसो आहे तमामु बहितरीनु कमु कंदियूं आहिनि पाण ऐं सरवत खे हाणे इंटरनेशनल वुमेंस डे ते हिकिड़ो अवॉर्ड बि मिलियो इहो पिणु जेको आहे धरती टीवी सथ जे लाइ हिकु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP मोहम्मद आसिफ साहब वेठा आहिनि आसिफ साहब आपका बहुत शुक्रिया
आपने हमें टाइम दिया, हर मरतबा ही आप टाइम देते हैं या आपकी अपनाए थे। कंहिं बि तारुफ जा मोहताज ना आहिनि। सिंध जे झर झंग में ॾिठा वञनि था। ज़बरदस्त एक्टर, ज़बरदस्त कॉमेडियन शेर दरगाह साहब, बा वॾी महिरबानी, अवां बि असां कुझु नहीं आयो। ॿिया महिमान कामरान साहब त साण मौजूद हुआ पहिरीं बि। सरवत जबीन जे बारे में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि चवंदसि त तमामु बहितरीन जेको आहे उहो प्रोग्राम ऑन एयर थींदो हो धरती टीवी ताईं। धरती टीवी जा नाज़रीन सभु सुञाणनि, बिल्कुलु सुञाणनि था उन्हनि खे, उनजो को बि पंहिंजो तारुफ ज़बरदस्त आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे प्रोग्राम करे चुकियूं आहिनि ऐं एतिरनि वॾियुनि वॾियुनि पर्सनैलिटीज़ सां जेके आहिनि उहे इंटरव्यू करे चुकियूं आहिनि। त तव्हां सभिनी खे जेको असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं हिन तरफ़ जेके आहिनि असां वटि ॾाढा ख़ूबसूरत नौजवान मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं पहिरें नौजवान जी ॻाल्हि करियां त पाण जेके आहिनि उहे सिंध जा जेके लेजेंड सिंगर आहिनि उन्हनि जा फर्ज़ंद मौजूदु आहिनि। शमन मिराली जा जेके आहिनि उहे फर्ज़ंद मौजूदु आहिनि। शिराज़ मिराली साहब, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। थैंक यू। पाण जेके आहिनि उहे ॾाढा सुठा सिंगर बि आहिनि ऐं ॾाढी बहितरीन गुफ़्तगू बि कनि था। ऐं असांखे ख़ुशी आहे त जेके यंगस्टर्स आहिनि उहे अॻियां अचनि पिया ऐं इन फील्ड में पाण खे जेको आहे उहो ग्रो करणु चाहिनि पिया। ऐं संदन जेको आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत बैंड बि आहे, लारिम म्यूज़िक बैंड आहे। ऐं असांखे ख़ुशी थी त तव्हां जेके सिंधी आहियो या असांजा पंहिंजा सिंधी जेके आहिनि उहे बि बैंड जी तरफ़ वञनि पिया ऐं उन में कमु करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि जे पासे में जेके मौजूदु आहिनि सनाउला जी, उन्हनि खे पहिरीं चई चुका हुआ त तव्हां जेके आहिनि उहे नौजवाननि जा लेजेंड आहियो। असां वटि जेको आहे उहे पोड़ा लेजेंड हूंदा आहिनि, तव्हां नौजवान लेजेंड आहियो। जाज़िब साहब मौजूदु आहिनि, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण तमामु ज़बरदस्त डायरेक्टर आहिनि, होस्ट आहिनि, सिंगर आहिनि। छा छा ॿुधायां, छा छा कयो अथनि? घणो कुझु करे चुका आहिनि। वर्सटाइल जेके आहिनि नंढी उमिरि में तमामु वॾी शोहरत माणी आहे उन्हनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पंहिंजो तारुफ पाण क्रिएट कयो। बिल्कुलु। ऐं तमामु ज़बरदस्त इख़्लाक़ जा मालिक आहिनि। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ॾाढी ख़ुशी थी तव्हां ॿिन्हिनि खे गॾु ॾिसी करे। ऐं तव्हांजे बैंड जे नाले जॾहिं ॿुधोसीं त ॾाढी ख़ुशी थी आहे। नाज़रीन तव्हांखे इहो ॿुधायूं त इहे बैंड जेको आहे उनमें हे ॿ ई मेंबर आहिनि, फाउंडर बि आहिनि ऐं उन खां अलावा ॿिया बि काफ़ी तव्हांजी टीम हूंदी। टीम आहे, उनमें आहिनि रहमान आहे, जी जी, अमार आहे, उन खां अलावा अलियान आहे। असांजी पाण में हिकिड़ी टीम आहे, हिकिड़ो ग्रुप आहे उहो जेको हलंदो आहे। त उन में वोकलिस्ट बि आहिनि, अञा ॿिया बि, असां बि वोकलिस्ट आहियूं। पर जीअं शिराज भाई हारमोनियम बि प्ले करे वेंदो आहे त आउं वरी कहून जेको हूंदो आहे अॼुकल्ह जो जेको जेके माना हूअं चवनि दॿो थो वञे त उहो कहून आउं प्ले करे वेंदो आहियां। त ईअं म्यूज़िक आहे त हिकिड़ो सुठो माशाअल्लाह रिज़ल्ट मिले पियो। दुआ कयो त अञा वधीक इंशाल्लाह असांजूं दुआऊं छा पूरी सिंध जूं दुआऊं अवां सां गॾु आहिनि। छो जो असां वटि जेके आहिनि उहे माण्हू क़दम खणण लाइ तयारु न आहिनि हूंदा। ऐं तव्हां स्टेप वरितो आहे त इंशाल्लाह तव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। ऐं इन शइ जी असां वटि इलाही ज़रूरत बि हुई। बिल्कुलु। छो जो जेके नौजवान आहिनि उहे असांजे सिंधी म्यूज़िक जी तरफ़ कोन पिया आया। बिल्कुलु ईअं ऐं जॾहिं पाण ॾिठो इतिहाद बैंड थियो त काफ़ी नौजवाननि में उनखे पज़ीराई मिली। उन खां बाद में सिंधी मुंहिंजी नज़र में त ॿियो बैंड आहे, इन खां अलावा को ॿियो बैंड असां वटि न आहे। पर इन सां कनेक्ट असांजो न उर्दू कंटेंट बि बिल्कुलु आहे। टोटली ही सिंधी कंटेंट आहे। त असां सिंधी त आहे ई आहे। छो जो सिंधियुनि खे त असां ईअं कॾहिं उहो त बुनियाद आहे छॾे नथा सघूं। ऐं शिराज भाउ इन में असांजा ॿ जेके छोकिरा आहिनि उहे उर्दू स्पीकिंग, उन्हनि खे सिंधी न ईंदी आहे। पर जेके ॿिया असां टे ॼणा आहियूं असां सिंधी आहियूं त असां सुकून सां परफॉर्म कंदा आहियूं, मज़े सां। उन खां अलावा उर्दू कंटेंट आहे त उर्दू खे बि असां कवर कंदा आहियूं। सुठी ॻाल्हि आहे। लैंग्वेज ते रिस्ट्रिक्शंस हुई बि न हुजण खपनि। ओवरऑल कंटेंट आहे असांजो, ओवरऑल हुजण खपे। हा जी हा। ऐं असां त हुई सूफ़ी माण्हू आहियूं, सिंधी माण्हू। असांखे त कॾहिं असां ॿोलियुनि ते न जंग कई आहे, न असां कॾहिं ज़ात पात ते जंग कई आहे कंहिंसां बि। पर हमेशा मोहबत सां शिराज साहब खां मां थोरो पुछणु चाहींदुमि, तव्हांजे वालिद साहब जी हिकिड़ी वॾी लेगेसी, सिंध में वॾो नालो, उहो हिन बैंड जे तरफ़ आया हो, केतिरो डिफरेंस आहे हिन ॿिन्ही में? एक्चुअली मां स्टार्ट कयो उहो ई साॻियो ट्रेंड जीअं फोक पंहिंजो जीअं बाबा साईं स्टार्ट कयो, बट उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां थोरो डिफरेंट कमु कयां। वैसे त हुननि जी वधीक सख़्ती हिन ॻाल्हि ते त यार पंहिंजो पाण खे तूं एजुकेशन ते वधीक फोकस कर, बट इहो त हिकिड़ो गॉड गिफ्टेड आवाज़ आहे। बचपन खां हिकिड़ी नंढपण खां असां कॉम्पिटिशन में हिसो वठंदासीं स्कूल में, त पोइ अगरि चयूं अगरि कमु करिणो बि आहे त थोरो डिफरेंट कयो। मतिलबु ज़रूरी त न आहे जेको मां कमु कयां उनखे साॻी मतिलबु उहा थोरी डिफरेंट टेस्ट हुजे। त पोइ बैंड में असां इलाही कुझु सिखियो आहे ऐं इलाही नई कुझु क्रिएशन करण जी कोशिशि कई आहे। पाण हर रोज़ सिखंदा आहियूं, नओं कुझु सिखण बि ज़रूरी आहे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। असल में सनावला असां वटि एतिरा ख़ूबसूरत महिमान आहिनि जंहिंसां असां हिकु शाम पूरी गुज़ारे सघूं था उन्हनि जी गुफ़्तगू सां, उन्हनि जी ॻाल्हियुनि सां। छो जो असां वटि ॾिसो न, सभु पंहिंजी पंहिंजी जेके बि हिन महिमान मौजूदु आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी फील्ड जा माहिर ई आहिनि। ऐं हेॾा जेके आहिनि उहे ॾाढी ख़ूबसूरत लेडीज़ सां मौजूदु आहिनि। असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांजो जेको प्रोग्राम ऑन एयर थींदो हो उन में ऐं जेको रिपोर्टिंग में तव्हां केतिरो चेंज फील कयो? बिग डिफरेंस। छो त हिकिड़ो प्रोग्राम होस्ट हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे। रिपोर्टर मीन्स यू हैव टू बी ऑन अ फील्ड रिपोर्टर। उन में तव्हांखे रुलणो पवंदो आहे, हिकिड़ी मवाद कठो करिणो पवंदो आहे। जेकॾहिं इन हाउस तव्हां ॾिठो त हुते जेके होस्ट मतिलबु धरतीअ जा सितारा होस्ट कयो
आसिफ साहब जो भी इंटरव्यू वरितो इलाही सारे पॉलिटिशियंस बेसिकली उन जो बेस हुयो पॉलिटिशियंस सही त इलाही सारे मज़ो आयो ॿई फील्ड्स डिफरेंट आहिनि बट कंटेंट सेम आहे तव्हांखे ॾिसी करे ईद जी माना यादि अचे थी मेहंदी एॾी ख़ूबसूरत लॻी पई आहे तव्हांखे ख़ूबसूरत जोड़ो पे वेठा आहियो भला सुबुह जो छा ठाहिया आहियो सुबुह जो ॾिसो माण्हू जीअं उथंदो आहे सभ खां पहिरीं जेको आहे अल्लाह ताला जो नालो वठी बिस्मिल्लाह करे किचन में जॾहिं माण्हू घिरंदो आहे ईद मुबारक चई वरी सयूं ठाहींदा आहिनि सयुनि खां पोइ जेको आहे कुझु न कुझु बोड़ मानी जेको आहे स्टार्टिंग या पोइ बिरयानी वग़ैरह इन सां ई डे स्टार्ट थींदो आहे सही सनावला पाण जी जी आसिफ साहब डालूं आसिफ भाई आप तो पब्लिक प्रॉपर्टी हैं ये दोनों दिन आपके तो ईद में पब्लिक से ही गुजरे होंगे आज तीसरा दिन है कैसे रहे ये दोनों दिन ईद के आपके जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सबसे पहले धरती चैनल के देखने वालों को सबको मेरी तरफ से दिल की गहराइयों से ईद की मुबारकबाद मैं पेश करता हूँ बाकी अवामी नुमाइंदे अवामी प्रॉपर्टी होती है और ख़ुसूसन फिर पाकिस्तान पीपल्स पार्टी के नुमाइंदे वो अवाम के दरमियान ही रहते हैं। ईद के पहले दिन भी काफ़ी मसरूफियात थी, लोगों का आना जाना था, लोगों से मिलना मिलाना था, फिर किसी के पास हम गए कोई हमारे पास आए, तो इसी तरीके से 2 दिन गुजर गए। आज तीसरा दिन है, तो तीसरा दिन तो मुझ समेत काफ़ी जो दोस्त जो मैरिड है तो ससुराल का होता है। सही अच्छा तो सलामी पेश करने सब वहाँ जाते हैं। आपने भी की सलामी? जी हाँ ज़बरदस्त। अच्छा वैसे आप जिस एरिया से आए हैं क्यामाड़ी आपका ज़िला है, वहाँ से मछली वछली ईद पे कोई प्रोग्राम बना वहाँ? जी हाँ, रमज़ान में तो हमने काफ़ी वो किए, हमारी अफ्तार पार्टियाँ भी क्रूज़ में हमने की और समंदर को काफ़ी इंजॉय किया हमने। लेकिन अब चूँकि सीज़न अब शुरू होने वाला है फ़िश का, तो इंशाल्लाह उसको एंजॉय करेंगे। वहाँ पे हम बाकायदा एक फूड स्ट्रीट बना रहे किमाड़ी में फ़िश की, और इंशाल्लाह आप सबको मदू करेंगे। इंशाल्लाह ज़रूर आप सब आइएगा वहाँ पे। सर कोई ऐसी बात, कोई ऐसा पैकेज जो आपने स्पेशली ईद के लिए सोचा हो कि आप आवाम के लिए देंगे? देखिए जी, ईद के 28वें रोज़े को हमने हमारी केमाड़ी के जो एक बहुत अहम इशू है वो पीने के पानी का है। बिल्कुल। और वो चूँकि हमारी आबादी, हम गेटवे टू पाकिस्तान हमें आप कह सकते हैं, हमसे आगे पाकिस्तान ख़त्म हो जाता है, समंदर शुरू हो जाता है, जज़ायर होते हैं और फिर समंदर शुरू हो जाता है, और हम पाकिस्तान के टेल पॉइंट पे रहते हैं। पूरा पाकिस्तान, पूरा KP, पंजाब, पूरा सिंध, पूरा कराची पानी पीते पीते हमारे पास पहुंचता है, तो बस बच बचा के पहुंचता है। तो उसके लिए हमने एक प्लान किया है, उसमें अल्हम्दुलिल्लाह हम तकरीबन कामयाब हो गए। उसकी ओपनिंग की है हमने, और जिससे हमारे लोगों को ये मिले। इसके अलावा जो बुनियादी सहूलियात हैं, हर मुमकिन कोशिश है हमारी कि हम उन्हें पहुँचाएँ। चूँकि केमाड़ी डिस्ट्रिक्ट, केमाड़ी एक न्यू बॉर्न बेबी है, एक नया डिस्ट्रिक्ट अभी बना है, मालूम होगा, पहले डिस्ट्रिक्ट वेस्ट हुआ करता था। तो अब इंशाल्लाह उसके लिए काफ़ी चीज़ें हमने की, और केमाड़ी की आवाम का मैं मशकूर हूँ कि लोकल बॉडीज़, जनरल इलेक्शन तमाम में उन्होंने पाकिस्तान पीपल्स पार्टी को कामयाब किया, और इंशाल्लाह हम उनको डिलीवर करके दे भी रहे। अभी आपने पानी की बात की, तो हाल ही में एक सबसे सिंध का इस वक्त सबसे बड़ा इशू है वो कैनाल्स का मामला है। मैं कह रहा हूँ कि आज हमें खुशियों में भी इसको भूलना नहीं चाहिए, हमें इस चीज़ का भी तस्करा करना चाहिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने बाज़ाब्ता तौर पर 25 तारीख को एहतजाज भी किया है, और आगे भी आपने लाएअमल दिया है। तो इत्मीनान रखें सिंध के लोग, क्योंकि आज ईद की खुशियों में देख रहे हैं, एक खुशी आप भी हमें दे दें कि आप इसी तरह डटे रहेंगे और ये जो मंसूबा है इसको रद्द करवाएं। और आपका ओपिनियन क्या है इस बात के? देखिए जी, सिंध के हवाले से मैं ये कहता चलूँ कि सिंध ने हमेशा कुर्बानियाँ दी हैं, चाहे वो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की शक्ल में हो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शक्ल में हो, और कुर्बानी के बावजूद भी सिंध से ये आवाज़ गई है कि पाकिस्तान खप्पे। जी हाँ, जब नारे लग रहे थे कि पाकिस्तान ना खपे, पाकिस्तान की बुनियाद डालने वाला भी सिंध, और सिंध करारदाद हमने मंजूर की थी। बिल्कुल। तो हमने इस पे प्रोटेस्ट भी किया है, दीगर जमातें भी प्रोटेस्ट कर रही है, कॉम्प्रेस जमातें भी प्रोटेस्ट कर रही है, बाकी पॉलिटिशियंस भी प्रोटेस्ट कर रहे हैं। चूँकि हम यहाँ पे गवर्नमेंट में हमने भी प्रोटेस्ट किया, और 4 तारीख को इंशाल्लाह हमारा एक अजीमुल शान जलसा होने जा रहा है, बरसी हमारे शहीद बाबा जुल्फ़िकार अली भुट्टो साहब की। उस पर चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी अनाउंस करेंगे। वो भी इंशाल्लाह आपको अच्छी नवीद मिलेगी, अच्छी खबर मिलेगी। और हम पाकिस्तान पीपल्स पार्टी अगर अपने लोगों के साथ अच्छा नहीं करेगी तो बुरा भी नहीं करेगी। इंशाल्लाह कोई अच्छी खबर आपको मिलेगी इंशाल्लाह सर। जी ऐं बिल्कुलु सनावला पाण लाइ हलूं था, पर उन खां पहिरियां त हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवणु चाहींदसि त सिर्फ़ु इहो केनाल ते ॻाल्हाइण सिंधी जेके ॻाल्हाइनि था उन्हनि जो कमु न आहे। ही जेका बि माण्हू ज़बान ॻाल्हाइनि था, जेके बि जंहिंसां बि तालुक़ रखनि था माण्हू, उन्हनि सभिनी जो आहे, छो जो पाणी सभिनी जो बंदि थींदो, सिर्फ़ु सिंधियुनि जो बंदि न थींदो। जिन जो बि तालुक़ आहे उनजी ज़िम्मेवारी आहे त उन ते ॻाल्हाए, छो त ही असांजे ईंदड़ नस्लुनि जी बका जो मसइलो आहे। ऐं मां सम्झां थो सभ खां वधीक ज़िम्मेदारी
ज़िम्मेदारी कराची में जेके रहंदड़ आहिनि उहे कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाइनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। छो जो पाणी जी खोट थी त असांजी नलका वलका आहिनि, असां कमु पटे वेंदासीं, हितां जो छा थींदो? हितां हिकिड़ो ॾींहुं रुगो घारे मां पाइप लाइन बंदि थींदी आहे त सॼो शहर रड़ियूं कंदो आहे। ईअं ई आहे बिल्कुलु। जेको आहे केनाल्स जो जेको इशू आहे हिन में पीपल्स पार्टी सां गॾु इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जेके ॿियूं जमातूं आहिनि उहे बि जेके आहिनि गॾु आहिनि, बिल्कुलु अपोज़िशन आहिनि या जेके हा बिल्कुलु बिल्कुलु सिवाइ सभु हिकिड़ी जेके नून लीग जे बाक़ी सभु हिन ते मुतफ़िक़ आहिनि। पाण शेर दिल भाउ ॾे चुका भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ईद जूं मुबारकूं। ख़ैर मुबारकूं तव्हांखे मुबारकूं। उन्हनि खे बि ईद जूं मुबारकूं। कीअं रही ईद? ईद बसि नॉर्मल जीअं रहंदी आहे ईदियूं हुयूं बचपन में, हाणे त बसि माना हाणे ईदुनि में फ़र्क़ु अची वियो आहे, वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उमिरि सां गॾोगॾु काफ़ी शयुनि में तब्दीली ईंदी आहे। तव्हां जवान लॻा पिया, कहिड़ी उमिरि बाबा? असां हाणे असां हे सॼो मेकअप जो कमाल आहे। बहरहाल जेको अञा बचपन हूंदो आहे स्कूल जेके हूंदा आहिनि स्कूल जा ॾींहं त उहे ईदियूं असांजूं ॾाढियूं सुठियूं हूंदियूं मुंहिंजे हिसाब सां। न तव्हां मायूस न थियो, तव्हां असांजे सिंध जा सरमाया आहियो ऐं नौजवान कॉमेडियन आहिनि, ॾाढा ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि, त तव्हां मायूसी जी ॻाल्हि असां मायूस न आहियूं पर ईद जी ॻाल्हि पिया कयूं त ईद उहा जेका बचपन वारी उहा डिफरेंट हुई ऐं हाणे डिफरेंट आहे। ज़िम्मेदारियुनि सां गॾु आहे न, ज़िम्मेदारियूं बि न, ॿियो वरी हिन फील्ड में अचण खां पोइ अक्सर ईद ते प्रोग्राम हूंदा आहिनि। पहिरियां वोट वञणु थिए ईद ते या? हा वोट वञणु थिए ईद उते ई। तक़रीबन असांजा प्रोग्राम खैरपुर में थी विया, लाड़काणे में ज़बरदस्त, त इन पासे ॾे घणा हूंदा त इन बहाने सां किरायो भाड़ो निकिरी वेंदो आहे। अच्छा ज़बरदस्त। असांजो ज़िलो साॻियो ई आहे, पाण वेझायूं मनायूं पाड़ेसरी आहियूं। किथे? खैरपुर। अच्छा शेरदिल कुंभ जे भरिसां ई शेरदिल जो ॻोठ आहे, कुंभ शहर में बि घर आहे, शहर में बि घर आहे। सॼी आर्टिस्ट फैमिली आहे, हिन जो चाचो साफ़ी बि आहे ऐं माशाल्लाह ॾाढो टैलेंटेड आहे। असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं जॾहिं शेरदिल भाउ खे स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं। उर्दू मीडिया ते बि कमु करे चुका आहिनि माशाल्लाह सां। बिल्कुलु। अॼुकल्ह छा पिया करियो? अॼुकल्ह छा एक्टिविटी? अॼुकल्ह त धरती टीवीअ सां लाॻापियल आहियूं काफ़ी टाइम खां, अॼुकल्ह त न काफ़ी टाइम थी वियो आहे। उन खां अलावा सोशल मीडिया ते जेके थोरा घणा स्किट्स वग़ैरह ठाहींदा रहंदा आहियूं उहे बि हलनि था। उन खां पोइ स्टेज थिएटर हाणे हिकिड़ो कयो आहे रिसेंटली, त जेको बि आर्ट सां लाॻापियल कमु आहे उहो कयूं पिया, जेको मिले पियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे ब्रेक जो वक़्तु आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां किथां बि न वञिजो, असांखे ॾिसंदा रहिजो। अच्छा हेॾां असांजा ॾाढा सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि, असां चाहींदासीं त तव्हां कुझु असांखे ॿुधायो। दुनिया भली सब यार करे असां हिकिड़ो यार बणायो मां जी लाइक खुश आहियां और रब सोहणो जोड़ मिलायो माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण इहो हूंदो कारोबार पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा प्यार कबो भली हलियो वञे से ओ हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल पर प्यार कबो भली हलियो वञे से भली को चाहे मूंखे भाकुर पाए मूंखे भली को चाहे मूंखे भाकुर पाए मूंखे नाणे निका
यारा पसंद का घट न हूंदी शैड़ी के वट न हूंदी पंहिंजी पसंद का घट न हूंदी शैड़ी के वट न हूंदी पंहिंजो को यार मटे दिली दिलदार मटे पंहिंजो को यार मटे दिली दिलदार मटे जवान जो न किरदार पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सभ यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा हिन खे दिल ॾियणु हुन खे दिल ॾियणु हिन खे दिल ॾियणु हुन खे दिल ॾियणु इहो हूंदो कारोबार पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सभ यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा माण्हू भले सभ यार कनि पंहिंजो हिकिड़ो यारा जाज़ेब खे त कोन ॿुधो भई मूंखे लॻो तव्हां गॾु ॻायो पिया छा मूंखे ॿुधण में कोन पियो अचे माइक चोरी थी वई माइक झगड़ो आहे अच्छा सनावला आऊं न हिते पाण सभिनी जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि पर हिते जेके असांजा कैमरामैन आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी तारीफ़ करणु चाहींदसि ऐं जेको उहो सॼो शूट कनि पिया न एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां कनि पिया जेको प्रिव्यू में ॾिसां पई ऐं जंहिं तरीक़े सां हू कैमरा खे टिल्ड कनि पिया त उन्हनि खे बि जेको आहे न उहो जेके वॾी महिरबानी तव्हां हिते आयल आहियो ऐं सुबुह खां आयल आहिनि सनावला इहे 3 ॾींहंनि खां मुसलसिल इहे वेठा आहिनि ऐं इन्हनि जो वॾो हथ हूंदो आहे ही पूरी टीम जेका आहे इन्हनि जो वॾो हथ हूंदो आहे डायरेक्टर साहब एनटी शर्मा ओबी ते वेठल दोस्त उहे सभई असांजो हिकिड़ो ई आहे मामू उहो वेठल आहे उहो मामू ऐं जेको बि हिकिड़ो जेकर धरती टीवी ते आयो इन माण्हू खे ज़रूरु सुञाणे ॿिए कंहिंखे सुञाणे न सुञाणे मां चयो आसिफ साहब सां अञा थोड़ी गुफ्तगू कजे आसिफ भाई क्यामाड़ी के लोगों के लिए क्योंकि आज ईद का मौका भी है तीसरा दिन है तो कोई खुशखबरियां हैं मजीद क्या प्लानिंग्स चल रही हैं उनको क्या तोहफे दे रहे हैं आप जी हाँ केमाड़ी के लिए इंशाल्लाह मैंने आपको कहा ना कि केमाड़ी एक न्यू डिस्ट्रिक्ट बना है वहाँ इंशाल्लाह मेडिकल कॉलेज बनाने जा रहे हैं यूनिवर्सिटी बनाने जा रहे हैं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाम से और इसी तरीके से एक कार्डिक हॉस्पिटल बनने जा रहा है बल्दिया में जो कि वहाँ के डिस्ट्रिक्ट केमाड़ी के लोगों के लिए होगा और जनरल हॉस्पिटल भी तकरीबन 100 बेड का है वो भी बनाना क्योंकि हमारे केमाड़ी के डिस्ट्रिक्ट केमाड़ी की आवाम सिविल ट्रामा या जिना ट्रामा पहुँचने तो उन्हें काफ़ी टाइम लगता है तो उसके लिए गवर्नमेंट सिंध ने एक अच्छा इकदाम किया चेयरमैन बिलावल भुट्टो ने और सबसे बढ़कर एक और जो है वो कनाल पे ही आ जाएंगे कि प्रेसिडेंट पाकिस्तान आसिफ अली जरदारी साहब की खुसूसी काविशों से हमारे पास हब डैम है क्योंकि केमाड़ी के साथ बलूचिस्तान लगता है हब डैम से एक कनाल आ रही है जो कि ओल्ड कराची जिसे हम ओल्ड कराची कहते हैं केमाड़ी लियारी माड़ीपुर शेरशाह इन इलाकों को इंशाल्लाह पानी की सप्लाई दी जाएगी चूंकि एक नया कराची आबाद हो रहा है चाहे वो सुपर हाईवे पे हम जाते हैं नेशनल हाईवे पे जाते हैं तो एक नई सोसाइटीज बन रही तो वो पानी हमारा ही ले रहे जो पानी हमें मिलना था तो वो पानी हमारे रास्ते में हाईजैक हो जाता है तो इसके लिए अब प्रेसिडेंट साहब ने एक अच्छा इकदाम किया है ओल्ड कराची के लिए खुशी की बात है इस ईद के मौके पर मैं ये नवीद सुनाना चाहता हूँ जिसमें मेयर कराची मुर्तज़ा वहाब साहब बहुत दिलचस्पी से काम कर रहे हैं और इंशाल्लाह अगस्त की 12 तारीख को उसकी ओपनिंग है या तो 14 अगस्त को करेंगे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब करेंगे या 12 अगस्त को होगा और ये एक बहुत बड़ा काम है। अच्छा डिस्ट्रिक्ट केमाड़ी के 2 ही बड़े इशू रहे एक पानी का दूसरा इंफ्रास्ट्रक्चर का पानी का तो आपने बता दिया कि वो जल्दी पूरा ज़बरदस्त हो जाएगा तो इंफ्रास्ट्रक्चर में भी कुछ बेहतरी आई है इंफ्रास्ट्रक्चर में काफ़ी बेहतरी आई हमारे पास जो है ना इंडस्ट्रियल एरिया है जिसे हम साइड लिमिटेड कहते हैं जी हाँ अब आप जाके देखें वो बहुत बेहतर हो गया हमारे पास हॉक्स बे फ्रेंच बीच और 0 पॉइंट्स थे जहाँ पे हमारे सैयाह जो सिंध भर से पंजाब से कराची से आते थे वो 2-2 घंटा ट्रक अड्डे पे फंस जाते थे अब अल्हम्दुलिल्लाह 5 मिनट से 10 मिनट के अंदर वो रोड हमने अच्छा खासा बना दी है क्लिक के ज़रिए वर्ल्ड बैंक के ताउन से वो अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा हो गया इसी तरीके से मेरी तरफ आ जाए मैं चूँकि गेटवे टू पाकिस्तान में रहता हूँ पोर्ट एरिया वहाँ पे जो है ना मनोड़ा में एक बहुत बड़ा बीच बनाया हमने आवाम के लिए
और भी इस तरह के आपके पास छोटे छोटे जजीरे भी हैं तो हमारे जो फिशरमैन हैं या हम जिनको सिंधी मोहाना असांजा वो हमारी इंडिजिनस कम्युनिटी है, मतलब उनके लिए कुछ कर रहे हैं क्योंकि वहाँ पे पानी वानी के बड़े मसाइल रहे हैं। देखिए मैं आपको बताऊँ 300 साल पुराने जजायर हैं, बिल्कुल ऐसा ही, जिसका नाम बाबा है, एक बेटे, एक शम्स पीर है, तो ये तीनों जजीरे मेरे हल्के में आते हैं और इनके लिए हम ज़ेरे समंदर पी पाइप जिसे कहते हैं पानी की पी पाइप, वो पी पाइप हम लेके गए, 12 इंच की लाइन लेके गए और उनको हम पानी वहाँ से सप्लाई करके दे रहे हैं। और भी बेहतरी आ रही है वहाँ पे, हम कम्युनिटी सेंटर्स बना रहे हैं, कम्युनिटी हॉल्स बना रहे हैं और हॉस्पिटल बना रहे हैं, तो और इसको हम जदीद करने की कोशिशों में लगे हैं, इंशाल्लाह बेहतरी आएगी उसमें। सर उसके अलावा जैसे आपने मनोड़ा की बात की और उसके अलावा जो छोटी छोटी बीचेस बनी हुई हैं वहाँ पे हम अगर दुनिया की बीच को और यहाँ की हमारी बीच को कंपेयर करें तो यहाँ से सिर्फ हमें बदबू आती है, मतलब बंदा वहाँ पे बैठकर खाना नहीं खा सकता, वहाँ से वैसे ही गुजरे तो वैसे ही अजीब सा मतलब वो बना हुआ होता है। वैसे ही दुनिया में दूसरी भी बीचेस हैं, वहाँ पे जाकर बंदा इंजॉय करता है और जैसे वो कहता है ना सी की साइड जाके बैठो गम भी खत्म हो जाते हैं, तो वहाँ पे वो चीज़ होती है, यहाँ पे तो गम बढ़ जाते हैं। इसमें थोड़ा सा मैं बताऊँगा कि मेरे एक दोस्त है, वो अक्सर इंग्लैंड जाते हैं तो मैं उनसे पूछता हूँ कहाँ जा रहे हो, तो कह रहे हैं अशरफुल मखलूकात के पास जा रहे हैं। अच्छा, बिल्कुल अशरफुल मखलूकात। मैं उससे कहता हूँ तो हम, तो कह रहे हैं हम अशरफुल मखलूकात में नहीं आते। अब आपने ये बदबू की बात की ना सेवरेज की, समंदर में सेवरेज का पानी आना किसका कसूर है? गवर्नमेंट के साथ आवाम ने भी कुछ ना कुछ पार्टिसिपेट करना पड़ेगा, आवाम को भी। अब आवाम जो है ना अपना सेवरेज जाके समंदर में वो करे, वो और गवर्नमेंट की लाइनों को वो ज्वाइन ना करे, तो इस अच्छा फिर हमारे पास लैंड ग्रेपर्स माशाल्लाह बेतहाशा है, दिन में जाए वहाँ पानी होता है, रात में जाए वहाँ प्लॉट बन चुका होता है। वो लैंड ग्रेपर है जो अपने सूबे में कुछ नहीं कर सकते लेकिन यहाँ आके करते हैं। अच्छा तो फिर जब रूल्स एंड रेगुलेशंस की अच्छा फिर जब उनको इंक्रोचमेंट के खिलाफ कोई हम कैंपेन चलाते हैं तो फिर कहते हैं गरीब का घर गिरा दिया। सही। तो इस तरह का मामला है कि हम सबको एक कौम बन के हम इस वक्त बदकिस्मती से हुजूम है, ऐसा ही है। हम जब तक कौम नहीं बनेंगे ना तो ये बदबू भी आती रहेगी और इस तरह के मामलात होंगे। और हमारी तो कोशिश है, देखिए मैं आपको एक बात बताऊं, पाकिस्तान पीपल्स पार्टी की मैं 1943 में मेरे दादा आए थे कराची, हम बेसिकली अटक के हैं। अटक किले का नाम आपने सुना होगा। 1943 में मेरे दादा अब्बू आए थे, मेरे अब्बू यहाँ पैदा हुए, हम यहाँ पैदा हुए, हमारे बच्चे यहाँ पैदा हुए, हमारे बच्चों के बच्चे यहाँ पैदा हुए, ठीक है, हम यहीं पे हुए। मैं चौथी मरतबा कराची शहर में जहाँ MQM का तूती बोलता है, जहाँ पीपल्स पार्टी की गवर्नमेंट थी, हम 3 मरतबा नून लीग से यहाँ इलेक्शन जीते हैं। 2015 में हम PP में आए। वजह क्या थी कि हमने PP के काम देखे, पाकिस्तान पीपल्स पार्टी के काम देखे, और पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम की खिदमत पे यकीन करती है, जॉब्स हो, डेवलपमेंट के काम हुए, तमाम चीज़ें देख के फिर हम यहाँ पे पीपल्स पार्टी, हमने अदी फरियाल तालपुर साहिबा, मेरी वालदा को अल्लाह बरीक़ रहमत करे, उनकी दुआ पे आई थी और फिर उन्होंने रिक्वेस्ट की कि मोहतरमा आज हम में नहीं है, मोहतरमा की भी ख्वाहिश थी कि जब 1997 में हुमायूं खान मेरे बड़े भाई इलेक्शन जीते थे तो चाह रही थी कि ये पीपल्स पार्टी में आ जाए। तो अब उनकी डेवलपमेंट के काम और ये सब चीज़ें देख के हमने कहा कि हम पीपल्स पार्टी में आ जाए। और आज अल्हम्दुलिल्लाह मैं वहाँ से MPA बना हूँ, भाई मेरे टाउन चेयरमैन है उसी इलाके के, हॉक्स बे के, जो पहले MPA बनते थे, उन्हीं की सीट पे मुझे टिकट दिया और हम खिदमत कर रहे हैं। मेरे साथ MNA, आपने नाम सुना होगा, काफ़ी मारूफ है, अब्दुल कादर पटेल साहब, मेरे साथ MNA, तो इंशाल्लाह बेहतरी की तरफ जा रहे हैं, अल्लाह ताला बेहतर करेगा। मतलब हम ये उम्मीद रखें कि अब जाएं तो खुशबू आएगी। ईद है, ईद पे हमें अच्छी अच्छी बातें करनी चाहिए। और हम, मैंने आपको कहा ना कि हम अशरफुल मखलूकात हमें बनना पड़ेगा, सारा काम बिलावल भुट्टो ने नहीं करना है। मुर्तज़ा आप रेड लाइन बसेस, ऑरेंज लाइन बसेस शर्जील में मन ला के दे गया, उसको जब हमारा प्रोटेस्ट होता है तो हम उसी को जलाते हैं। पर हिकिड़ी ॻाल्हि असांखे इत्तेफ़ाक़ करणु खपे त जेकॾहिं असां पाण बि बीच ते वञूं था, उते कलियूं उछलाईंदा आहियूं, चांहि वांहि पीती तो उहे डिस्पोजल गिलासिस उते पिया हूंदा आहिनि, त कुझु ज़िम्मेदारियूं बीइंग अ नेशन असां जूं पंहिंजूं बि आहिनि, उहे असांखे अदा करणु खपनि। एग्ज़ैक्टली, ये चवंदा आहिनि एक्शन जो रिएक्शन हूंदो आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर उन सां गॾो गॾु जॾहिं रूल्स ऐं रेगुलेशन्स हूंदा आहिनि उते जी अवाम हुई सुधरियल हूंदी आहे, त जॾहिं रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि ई न त पोइ अवाम किथां सुधरंदी? रूल्स ऐं रेगुलेशन मौजूद रूल्स ऐं रेगुलेशन से भी काउंट। ॾिसो अमल इनजे करे नथो थिए छो जो अमल करायो नथो वञे।
असांखे असां अहिड़े क़िस्म जी क़ौम इन जे करे थी वई आहे छो जो इहो सदन खां शइ हलंदी अचे असांखे जेसिताईं अमल न करायो वेंदो तेसिताईं असां अमल न कंदासीं ऐं उहे अमल कराइण वारा माण्हू जेके आहिनि उहे उन शइ ते जेकॾहिं अमल पाण कनि ऐं उन खां पोइ ॿिए ते कराइनि ऐं उहा हिकिड़ी शइ प्रॉपर थी वञे त कंहिंजी हिमत जेको कानून तोड़े सघे तव्हां ॿाहिरि का शइ त करे सघो ॿियो त ठहियो तव्हां रस्ते ते जेकॾहिं कुझु उछलाए छॾियो ऐं तव्हांखे ॿुधायां थी ऐं हिकिड़ी ॿाहिरि वई हुअसि उते मूं सिर्फ़ु मूंखे त हाणे ज़हन में बि उहा शइ न हुई मूंखे कॉल पई आई मूं आइस्क्रीम खाई करे उहो रैपर किराए छॾियो ऐं हेतिरो परे वियसि मूंखे चयो हेॾाज मैडम हीउ रैपर खणी वञे केरु हो आम माण्हू हो उहो छो जो रूल्स एंड रेगुलेशंस जेके आहिनि उहे शयूं सभिनी खे ॾिसणो आहिनि बहरहाल ईद जो मौक़ो आहे जीअं सर चयो ख़ुशियुनि जो मौक़ो आहे त असां इहो त चयो त खाइण पीअण छॾे ॾियूं असां न छॾियो न पर पंहिंजो विचरो साइड ते रखो अच्छा ही बहरहाल ख़ुशियुनि जो मौक़ो आहे असां जेके आहिनि उहे तव्हांखे ही सनावला पाण जेको आहे न उहो ही प्रोग्राम जी जेका आहे उहो पुॼाणी ते पहुचूं था पर उन खां पहिरीं असां जेके मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि खां पाण कुझु न कुझु ॿुधी हलंदासीं कुझु न कुझु जेके उन्हनि चवणु चाहिनि था उन्हनि जो जेको असांखे अञा हा ठीकु आहे अच्छा असां ब्रेक ॾांहुं वञूं पिया आसिफ साहब खे केॾांहुं वञिणो आहे ऐं आसिफ साहब यकीनन अवामी नुमाइंदा आहिनि त उन्हनि खे अवाम जी ख़िदमत करणी आहे सो सिर्फ़ु आसिफ साहब खां आख़िरी मैसेज वठंदासीं उन खां बाद में बाक़ी महिमान असां सां गॾु हूंदा पाण एंजॉय कंदासीं तव्हां बि असां सां गॾु रहिजो आसिफ भाई आज ईद के तीसरा दिन है और इस खुशी के मौके पे कोई पैगाम इस कौम के लिए पैगाम हाँ या इस हुजूम के लिए पैगाम जैसे आपने कहा नहीं मैं तो पैगाम दे चुका भी एक बड़ी अच्छी इन्होंने सॉन्ग सुनाया मैं एक सराइकी में एक शेर पढ़ देता हूँ हुआ तो नहीं आज तीसरा दिन है फिर भी कोशिश करते हैं कि ढोला मनावना है ईदा तू पहले पहले छल्ला पवावना ना है ईदा तू पहले पहले ईद गुजर गई है अब कुछ लम्हात रहते हैं कोशिश करते मुझे जाने दे आप गाना सुनाते हैं मछली पल्ला खिलाने वाला वो नहीं आप सुनाते हैं थोड़ा सा वो भी हो जाए नहीं अब वो याद नहीं है माइक वो बेटे आपके साथ हेल्प कराएंगे ना वो आपको हम सिंध में रहने वाले हमारे बहुत अच्छे सिंगर मौजूद हैं यहाँ वहाँ सारी जगह पे और मछली पल्ले साइड वाली आसिफ भाई वहाँ हैं भी वहाँ के सर आपको डेडिकेट करते हैं वो सॉन्ग हाँ आप भी गाएं जी आप भी इनके साथ गाएं शिराज भाई भी थोड़ा सा हो जाना रे आजा 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 रे जाना रे आजा 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 रे जाना रे आजा 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 रे जाना रे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे गाड़ी रीवो निकालूं साथ में जाना तुझको बिठा लूं अपनी गाड़ी रीवो निकालूं साथ में जाना तुझको बिठा लूं तुझे दो तरह मच्छी खिलाऊं तुझे के माड़ी किनारे दो तरह मच्छी खिलाऊं तुझे के माड़ी किनारे हम के माड़ी में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे माशाल्लाह वरना आप अच्छा सुनाते हैं वैसे अभी भी आपने अच्छा सुना है माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढो हिकिड़ो पॉजिटिव मैसेज सिंधी मेहमान नवाज़ी जो अवां नाज़रीन ॿुधो ऐं फिर पाण हलूं बिल्कुल अवां सही था चओ ऐं सर आपकी बहुत बड़ी मेहरबानी और आपसे बात करके बहुत अच्छा लगा मुझे आपने मौका दिया मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपके चैनल के तवज्जुह से दुनिया भर में लोगों ने आज ईद के दिन मुझे देखा मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू बड़ी मेहरबानी आपकी नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ वञूं था सो केॾांहुं न वञिजो असांखे ॾिसंदा रहिजो तव्हांखे ईद जे
टे ॾींहं में सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं हीअ जेका ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे उहा धरती TV तव्हां ॾिसी रहिया आहियो। सनावला जेके मुख़्तलिफ़ महिमान अचनि पिया वञनि पिया, छो जो ईद जो टियों ॾींहुं आहे, छुटियुनि जो ॾींहुं आहे, ॿारनि खे बि छुटियूं आहिनि, ऑफिसिस खे बि छुटियूं आहिनि, त सभिनी जो जेके आहिनि उहे मसरूफ़ियतूं जेके आहिनि उहे हिक ॿिए सां मिलण में ई रहनि पियूं। पोइ सभई गैदरिंग्स में वञनि पिया, पोइ कुझु महिमान असांखे जॉइन कनि पिया, कुझु महिमान जेके आहिनि उहे वञनि पिया। सो जेके कुझु महिमान जेके असांजे अंगण ते आया आहिनि उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा? तव्हांजे वाता ॿुधायो। हा, उहे कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि, ऐं जॾहिं उहो महिमान पाण ईंदो त ॾिसण वारा उनखे पाण ई सुञाणींदा, उन तारुफ़ असां नथा करायूं। अच्छा, इहा ॻाल्हि आहे माना। ईद अची वैया राणियूं ओ राणियूं हाणे मेहंदी त लॻायो। ईद अची वैया राणियूं ओ राणियूं हाणे मेहंदी त लॻायो। मेहंदी लॻायो घोट घुरायो, मेहंदी लॻायो घोट घुरायो। ईद अची वैया सोनियूं
अॼु पारायो ओ अॼु हाणे मेहंदी लॻायो सनावला तमामु ज़बरदस्त ऐं आपा तव्हांजी वरी महिरबानी पूरी महफ़िल खे झुमाइण लाइ ऐं असांजा जेके ॿ तमामु ज़बरदस्त धरती टीवी जा जेके डायरेक्टर्स हुआ उन्हनि खे बि तव्हां ओभी मां जेको आहे उहो माना तव्हांजो जेको गानो ॿुधी करे उहो ओभी मां झूमदा आया आहिनि हिते अमा सेरो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जी जी जेका असांजो क़दीमी असांजी पहिरीं रिवायत ॻाइण जी सेरो आहे जी बिल्कुलु हाणे हुननि खे सेरो दिलि पकड़े वियो त भॼी आया न मूं ॾे हा ईअं गुलज़ार ऐं डी ॿई भॼी आया ॿइरनि खे अलाह साईं वॾी हयाती जे मौला मुश्किल कुझु आबाद रखेनि बचड़ा आहिनि असांजा भाइर आहिनि बसि अमा तव्हांखे कीअं सेरो लॻो ॾाढो ज़बरदस्त आपा ऐं असां वटि जेके आहिनि उहे ॿ ॾाढा ज़बरदस्त नौजवान मौजूदु आहिनि इहे बि ॻाइनि था जी तव्हां माना तमामु प्यारो था ॻाइनि तमामु सुरीला आहिनि हा मां हुते वेही ॿुधमि अचो बाबा आपा तव्हां ई गुज़ारिश कयो हिननि खे हा त ॿुधाइनि हा अबा अहिड़ो ॿुधायो कन खड़की वञनि हाणे खड़कायो पर का ख़ुशी ॿुधाइजो ईद जो मौक़ो आहे ख़ुशीअ जो मौक़ो आहे रोइण वारा कम न कजो पुटु आपा तव्हां 4 चंड विझी छॾिया असांजी एतिरी माना नथो थी सघे पर कोशिश आहे माशाल्लाह माशाल्लाह हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं के चार ई आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार गीत आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां जेके कयूं चाडोकीअ में वेही तो मूंसां जेके कयूं चाडोकीअ में वेही सभु यादि मूंखे आहिनि सभु यादि मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं टे चार ई आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां वेस्टर्न सदमाए सूर सच्चियूं कावड़ मलाल मूसा सदमाए सूर सच्चियूं कावड़ मलाल मूसा दोहराई चौथो दिल पर दोहराई चौथो दिल पर से बार बार ॻाल्हियूं टे चार ई आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिल जूं छा ॿुधायां
गुज़री वई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ये हसीं ज़िंदगी ओ शाम जो ही बहर नाव साझे कयो शाम जो ही बहर नाव साझे कयो कुछ तई दा कयो के तगारियूं कयो शाम जो ही बहर नाव साझे कयो शाम जो ही बहर मेहरबान तुझी अखिड़न में चाहे लिखल मेहरबान तुझी अखिड़न में चाहे लिखल मेहरबान तुझी अखिड़न में चाहे लिखल दम बदीदा रहो कोई भी प्यारा लगो दम बदीदा रहो कोई भी प्यारा लगो कुछ तई दा कयो के तगारियूं कयो शाम जो ही बहर नाव साझे कयो शाम जो ही बहर नाव साझे कयो ईद जो ही पहर ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह जानी भाई शिराज भाई ॾाढो ज़बरदस्त ऐं चवां त अल्लाह साईं अव्हांखे नज़र खां बचाए ऐं ईअं तव्हांजी जेकी बैंड आहे तव्हांजो जोड़ आहे ईअं सलामत रहे छो जो असां वटि जोड़ ठहंदा आहिनि पोइ टुटी जल्दी न अल्लाह न करे तव्हां सलामत रखे ऐं नज़र खां बचाए ॾाढो ज़बरदस्त ॾाढो इंजॉय कयो ऐं सनावला तव्हां सां शिकायत आहे शिराज जी वरी कहिड़ी तव्हां ॻाल्हायो नथा हुन सां शिराज असल में शिकायत कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बाकी तो गुजरी वई है गुजरी वई है अच्छा ॿियो घर में छा पियो हले अॼुकल्ह मां त हिते आहियां फ़िलहाल अच्छा घर में सभु ठीकु वेठा आहिनि सब ठीक लगा पिया अल्हम्दुलिल्लाह हाणे ख़ुशि थी विया तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे शिराज सेंस ऑफ ह्यूमर ॾिसो त केॾो ज़बरदस्त आहे हा न रैपिडली रिस्पॉन्स ॾे पियो न अपन कलाम पे ॿुधायो ॻाल्हि हले मां सोशल मसला हलन पिया छड़ो वॾो कमु कयो था मां वेठी थी वाइड़ी थिया त हिक ॿिए सां सलाम दुआ बा कुझु चङो भलो अदा खे राखे अच्छा अच्छा असां त वरी थोरो गायो बि आहे न हिकिड़ो यार असांजो सफ़ा न गाए बि नथो बोलाए बि नथो न बोलायो अथई ईअं न कयो बोलायो अथसि ज़बरदस्त कचहरी थी आहे कामरान सां तमामु सुठो बचड़ो बि आहे मुंहिंजो ऐं अलाह हिन खे हयाती ॾिए सुठो ॻाइणो बि आहे माशाल्लाह तो हिनखे बि तकलीफ़ ॾींदासीं पर जेको परियूं वेठो आहे विच में हिकिड़ो अची फाथो आहे दरवेश ॾिसां थी त मां छा थी करे मूं ॾे जो ॾिसे थो त मां करे छा थी सभिनी खे चुप कराईंदो हा सो हाणे हे चुप कयूं कुझु ॾिसे पर मायूस ॾाढो आहे अबा छो भला छा थियो थी मां पहिरियां तव्हां जेको ॻायो उहो माना धकु न पचे वरी हुननि ॻायो त हे जेको ॿधी मारायो अथनि मूंखे माना माइक ॿेड़ी ईंदनि भॼी बि नथो सघां त उहो सदाईं पुट जंहिं बि प्रोग्राम ते ईंदो आहे तोखे ॿधणो पवंदो आहे छा कयूं तव्हां हिकिड़ो दफ़ो यादि अथव मुंहिंजे प्रोग्राम में बि आया हो माइनि जे विच में ॿधी विहारियो माए यादि थी न हा ॿधी विहारींदा अथव हे ख़्याल था वञो पर माइनि जे विच में ॿुधाए छॾियो पर हाणे सरबत वेठी आहे सरबत पासे बचड़ी वेठल आहे ड्रामो वग़ैरह बि हले पियो इहो उन जे बारे में ॿुधायो कीअं तो रहे उहो एक्सपीरियंस कीअं आहे अवांजो बट इट्स जस्ट एक्सीडेंटल मूंखे बस ऑफर थी कॉल थी कि तव्हां अची था सघो करे था सघो सुठो हुयो ॾाढो मज़ो आयो मूंखे पीटीवी ते माना एक्टिंग जो डिफरेंट फील थियो मूंखे मतिलबु रिपोर्टिंग ऐं हिन में मूंखे मतिलबु मज़े जी ॻाल्हि आहे त मूंखे डायरेक्टर जी कॉल आई मूंखे चवणु लॻो कि सरवत मुझे आपको सिखाना नहीं पड़ा आपको स्क्रिप्ट दी आपने वन शॉट गो में बोल दिया सब एक्टिंग भी नहीं सिखानी पड़ी सही मैंने कहा हम सारा दिन असेंबली में बड़े बड़े एक्टर्स देखते हैं हमें एक्टिंग की जरूरत नहीं है या भी गाल जबरदस्त कही है सजो डी एक्टर सा जो पालो है लेकिन नहीं सीखी हुई है सही वो शेरदिल बा हां जी जी शेरदिल बा डालो वरी चढ़ी वेंदो जी जी ना मान सजे साल माना गांडा पोए वरी मथे साल ते के राजी हिकड़ी बी गाल ता के बुधाई मुजी लाई ॾाढी ऑनर जी गाल है त मां धरती टीवी
में कम कंदी आहियां ऐं धरती टीवी जे प्लेटफॉर्म ते आहियां ऐं मूंखे जेको आहे फर्स्ट वुमेन इंटरनेशनल डे ते जेको आहे हार्ड वर्कर एंड अ गुड लेडी रिपोर्टर जो अवॉर्ड मिलियो सो आई सो फील प्राउड या असांजे सॼे सथ लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे या असांजे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे तव्हां असांजे सथ जा हिसा आहियो ऐं सनावला पाण हलंदासीं पर पहिरियां शिराज ख़ुशि आहियो न लगे तो छोकरी मुतमैन नथी थे वरी ॿीहर पुछ लगे तो तू मुतमैन थे ही कोन थी अमा वरी पुछ छोकरो मुतमैन कोन मुतमैन है छोकरी मुतमैन है शेरदिल बा ता छोकरो सजो जको आसो बैठो वठजी सटजी तो वने जमल चस्ती अब तू पुछा दई मां के ता बदी व्यारो वरी आयो उन से गाल बोल क्यों तांगे तो खबर है बिल्कुल हाल अहवाल हले पियो ईद स्पेशल कयासीं शादी दफ्तरा बाकी सिंधी मीडिया जो असां खोड़ सारा एक्टर ॾिसूं था जेके हाणे असांजी मेन स्ट्रीम मीडिया में उर्दू मीडिया में भी एक्टिंग में नज़र अचनि था अवां जो एक्सपोजर कीअं रहियो अवां भी कुछ सीरियल क्या प्रोजेक्ट कया आहिनि असल में उर्दू जेके आहे कमु असांखे एतिरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे त असांखे उहो लीड ते या हुन ते त कोन खणी ईंदा आहिनि पोइ नंढा नंढा कैरेक्टर ॾींदा आहिनि इन जे करे ज़ाती तौर ते मां घटि कंदो आहियां कमु छो जो उते असांखे सफ़ा एक्स्ट्रा जेके ईंदा आहिनि ईअं ट्रीट कयो वेंदो आहे हिकु ॿ जॻह ते मां वियो हुउमि कयो कमु बहरहाल सेल्फ रिस्पेक्ट जेका आहे उहा मायना थी रखे वॾी असां हिते माशाअल्लाह असांजी पंहिंजी मीडिया एॾी इज़त ॾींदी आहे ऐं असां हिते हीरो आहियूं उते हीरो आहियूं त इन जे करे थोरो इहा शइ फील थींदी आहे हिकिड़े ॾींहुं अवां उते बि हीरो हूंदा इंशाअल्लाह बहरहाल ख़बर आहे तव्हां में टैलेंट आहे तव्हां वटि स्किल्स आहिनि ऐं तव्हां ज़रूरु पाण वञाईंदो असां पूरी उमेद आहियूं बिल्कुलु ऐं तव्हां सां हिते असांजा माण्हू जेके न तमामु घणी मोहबत कनि था को बि स्टेज हुजे का बि जॻह हुजे अगरि मां चवां थो उर्दू मीडिया जे एक्टर्स हलिया वञनि असांजे सिंध जे झंगझर में उनखे केरु कोन सुञाणींदो शेरदिल गांव वेंदो सभु सुञाणींदा पोइ असांजा पंहिंजा माण्हू आहिनि सिंध जा माण्हू आहिनि उहे वेंदा इन ॻाल्हि खे मां जेको तव्हां उर्दू मीडिया जो एक्सपीरियंस पुछो पिया त उर्दू मीडिया जी जेका ENG जी टीम हुई उहा सॼी सिंधी हुया इतफ़ाक़ सां हुननि मूंखे हिकिड़ो करेक्टर सुठो हुयो मुंहिंजो बहरहाल हू ट्रीट ईअं पिया कनि जीअं मां को नओं माण्हू हुजां बहरहाल हुननि जी ENG जी टीम सॼी सिंधी हुजे कुझु हुन में वरी ॿिया अदाकार जेके हिकिड़े ॾींहं जे लाइ ईंदा आहिनि उहे बि काफ़ी सिंधी उते यकीन कयो जीअं सनावला ॻाल्हि कई उन्होंने जो हीरो बैठो सेफ ही मुँह पे कर रहे हैं तो मुझे आखिर में उन्होंने पूछो कि आप क्या करते हैं मैं एक्टिंग करने आया हूँ तो यही करता हूँ तो यह सिंधी माण्हू जी एडी मोहब्बत है किथे वञूं था तो वो असां के एज ए सिंधी जो प्यार ॾियनि था शायद इहो काफ़ी आहे असांजे लाइ इन जे करे सिंधियुनि खे असां जी तहां के इंटरनेशनली परफॉर्म बाहर कयो आहे परफॉर्म बहरहाल असां कम एड़ो आहे जो बाहर ॾिठो वेंदो आहे इंशाल्लाह जल्द वेंदा बि सी तहां असांजे इंशाल्लाह जल्दी आवांगे इंटरनेशनल जेके असांजा प्लेटफॉर्म्स आहिनि उते ज़रूरु पूरी दुनिया में माण्हू मैसेजेस कॉल वगैरह कंदा आहिनि त ईअं सम्झो असां ॿाहिरि आहियूं बिल्कुलु ईअं ई आहे ईअं फिजिकली नथा वञूं पर पोइ बि माण्हू ॾिठो वञे थो अवां जो मतलब तहां आहियो शेरदिल आहे या ॿिया जेके असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा जॾहिं वीडियोज़ ईंदा आहिनि उन ते कमेंट्स करे दिलि चवंदी आहे पढ़जे त असांजे आर्टिस्टनि खे माण्हू केतिरो मान ॾियनि था छा था चवनि मोस्टली इंडिया सऊदी अरब एॾा ज़बरदस्त मैसेज एॾी हिननि जी फैन फॉलोइंग आहे ॾिसी दंग रहिजी वेंदा आहिनि मान ॾींदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में जेका इंडिया में असांजी फैन फॉलोइंग आहे इंडिया में बिल्कुलु ईअं आहे उहा एतिरी आहे जो शायदि सिंधी त हिकिड़ो आहे ई आहे असांजो पूरो सूबो आहे हिते करोड़े सिंधी रहनि पिया पर एतिरो क्रेज़ जेतिरो इंडिया में असांजे लाइ आहे सिंधियुनि जो एतिरो हिते बि न आहे सही ॻाल्हि एॾो प्यार मिलंदो आहे पर इतफ़ाक़ वञी कोन था सघूं नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ वञूं था सो केॾांहुं न वञो असांखे ॾिसंदा रहिजो साबिर साहिल सिंगर आहिनि असां सां मौजूदु आहिनि साईं तव्हां लाइ ॾिने में महफिल जो शान मुझो यार थी आयो महफिल जो शान मुझो यार थी आयो खास भी मेहमान मुझो यार थी आयो खास भी मेहमान मुझो यार थी आयो महफिल जो शान मुझो यार थी आयो महफिल जो शान मुझो यार थी आयो खास भी मेहमान मुझो यार थी आयो ओ खास भी मेहमान मुझो यार थी आयो
मची वियो है आमद में फिरीअ जे शोर मची वियो रौनक वई वधी मुंहिंजो सजण अची वियो मुंहिंजो फिरी अची वियो हर दिल जी जान मुंहिंजो यार थी आयो हर दिल जी जान मुंहिंजो यार थी आयो महफ़िल जो शान मुंहिंजो यार थी आयो ओ महफ़िल जो शान मुंहिंजो यार थी आयो महफ़िल जो शान मुंहिंजो यार थी आयो ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो ओ ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो हर कंहिं जी ज़बान ते बिस्मिलायूं है हर कंहिं जी ज़बान ते बिस्मिलायूं माशा अल्लाह सुभान अल्लाह भली आयूं अल्लाह भली आयूं मोहब्बत में मान मुंहिंजो यार थी आयो मोहब्बत में मान मुंहिंजो यार थी आयो ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो ओ ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो महफ़िल जो शान मुंहिंजो यार थी आयो महफ़िल जो शान मुंहिंजो यार थी आयो ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो ओ ख़ासि बि महिमान मुंहिंजो यार थी आयो साबिर साहिल पचर भी न हले थी साबिर साहिल पचर भी न हले थी बस रुगो तारीफ़ मुझे सजण जी थे थी मुझे फिरिया जी थे थी सूंह जो सुल्तान मुझो यार थी आयो सूंह जो सुल्तान मुझो यार थी आयो ख़ासि बि महिमान मुझो यार थी आयो ओ ख़ासि बि महिमान मुझो यार थी आयो महफ़िल जो शान मुझो यार थी आयो महफ़िल जो शान मुझो यार थी आयो ख़ासि बि महिमान मुझो यार थी आयो ओ ख़ासि बि महिमान मुझो यार थी आयो जबरदस्त लफ्ज़ त ॿुधा त लफ्ज़ पहिरियों कहिड़ो छा प्यारो मूंखे ॿुधा त सही उहो बि सही पर मूंखे हा ऐं ॿियो साहिल साबिर बि हिकिड़ो ॿुधण में आयो मूंखे शाइरी तव्हांजी पंहिंजी आहे शाइरी तव्हांजी पंहिंजी आहे साईं शाइर बि आहे अधी डेडिकेट त कई पर मां त जेको आहे हिनजी भेण आहियां न वरी यार काॾो विच में आंदी मुआ मारा ॻाल्हि सही थी हा इहो त मूंखे हवाले त ॾे न जो यार अमर भी थी सके थी भेण भी थी सके थी यो मां तो फिर माइक में माइक में प्लीज ता माइक कारोबार एक्सप्लेनेशन दियो आपा कुछ पूछे जी आपा पूछो था बाबा भला गाली आए आपा के माइक लियो हां आपा के माइक आए आपा मुके आए माइक हिन बेचारे वटि साबिर भाई ता एक्सप्लेनेशन दियो आपा पूछे ता हाने वरे बाबा गाली आए त तहां जो यो चयो महफिल जो मोर थी आयो यार पियारो हाणे तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो त भाउ भेण जो आहे हाणे यार वरी इहो काॾहूं आयो मुआ इहो छा कयो थी टेक्निकल पॉइंट हा हाणे नंढा खजपा पहिरियों कुटींदा हिनखे पोइ पहिरियों
महफ़िल जो मोर त तव्हां आयो ई आहे अल्लाह तोखे हयाती ॾे अब्बा त ॾिसो रब साईं तोखे यार आम माण्हू ग़लति था सम्झनि लेकिन यार अरे बाबा यार भेण तू भी गलत तो समझे समझे जाज़ेब भी गलत तो समझे शिराज भी मां भी यार साईं कलाम शुरू बस मजाक कई बस जो मुंह में कुछ ही कोड़े अब्बा मूंखे लॻे प्रोग्राम ॻाल्हाइनि ते अने सही पिया चओ थियो अच्छा असां जेके आहिनि पंहिंजा ॿियनि गेस्ट जी तरफ़ हलूं था उन्हनि सां कचहरी कयूं था मूंखे तव्हां ॿुधाइजो त तव्हां जो अॼुकल्ह कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि बैंड खां अलावा कहिड़ियूं एक्टिविटीज़ कयो बैंड खां अलावा बसि हींअर त ख़बर आहे तव्हांखे रमज़ान हूंदो आहे रमज़ान में फैमिली दोस्त इन्हनि में रमज़ान में रोज़ा बि रखबा आहिनि त रमज़ान मतलब बाक़ी थोड़ी घणी जे एक्टिविटी आहे उहा ये शोज़ जी आहे बाक़ी हींअर म्यूज़िक जे हवाले सां बि बिल्कुलु ऑफ लॻो पियो आहे तव्हांजा कुझु एल्बम्स जेके ईद ते जेको ईद ईंदी उन ते असांजा प्रोजेक्ट्स आहिनि ईंदी हले थी और मींस पतो ईद ते असांजा प्रोजेक्ट्स आहिनि असांजा ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजी कुझु एल्बम्स जेके आहिनि न मां मुंहिंजो बैंड ते ई कमु हलियो ऐं कोशिशि कई छो जो रमज़ान में त असां सॉन्ग्स वग़ैरह कोन था करे सघूं इन जे करे इस्लामिक कंटेंट ते ई असां कमु कयोसीं सुपर कलाम थी बट इहो आहे त इंशाल्लाह नेक्स्ट ईद ते मुंहिंजो सरप्राइज़ आहे मुंहिंजो हिकिड़ो एल्बम बि थींदो ऐं मतिलबु बैंड सां बि रिलेटेड कमु थींदो उन खां अलॻि सां बि कमु थींदो मतिलबु पर्सनली बि तव्हांजो ज़बरदस्त बहितरीन अच्छा पंहिंजा जेके आहिनि हिन तरफ़ महिमान वेठल आहिनि कामरान जी तरफ़ हलूं था कामरान मूंखे तव्हां ॿुधायो त जेके ईद आहे ही वारी हिन खां पोइ तव्हां ॻोठ वेंदा या ॻोठां थी आया आहियो पोइ असांखे जॉइन कयो आहे तव्हां न फ़िलहाल त कराची में ई आहियूं कराची में ईद कई आहे कराची ते शिफ्ट आहियूं माशाल्लाह फैमिली आहे ॻोठड़े बि माशाल्लाह ससु वग़ैरह आहिनि पर ॻोठड़े में तमामु घटि वञणु थींदो आहे जेके ॿियूं आहिनि फ़िलहाल कराची आहिनि पर ॻोठ जो वरी ईद जो पंहिंजो मज़ो आहे हिन में कोई शक न आहे अच्छा तव्हां ॻाल्हायो था असांखे तव्हांजे सॉन्ग ॿुधण में अचनि था मथां खां बि आवाज़ूं अचनि थियूं क्या बात है बसि पोइ शुरू गानो थी वञे बिल्कुलु सभिनी गानो ॿुधायो आहे आपा भाईजान जानी वारनि ऐं मुंहिंजी कोशिशि आहे माइक खोलियो तव्हांजो ॿियो गानो आहे बिल्कुलु बिल्कुलु अॼु असल में हिन ईद ते असां चेक था कयूं मथे ईद ते उहे न ईंदा महिमान मथे अढाई महीना तमामु बहितरीन कलाम हिकिड़ो फ़ास्ट सॉन्ग आहे सो जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार चलो बना बना ओवे हो यार कयो प्यार बता मरी न बना जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार चलो बना बना बता मरी न वञा जेड़ी थई मस्त जवानी वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले न मिले मिले न मिले वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले न मिले मिले न मिले कयो अहिड़ो प्यार जती कयो अहिड़ो प्यार जती हयाती हले जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छजो बना बना ओवे हो यार कयो प्यार मता मरी न बना जेड़ी थई मस्त जवानी मुझे प्यार जो आ वेरी जमानो मुझे प्यार जो आ वेरी जमानो करे वठो प्यार छॾ हाणे बहानो जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी जेड़ी थई मस्त जवानी तेरी यार रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार छजो बना बना ओवे हो यार कयो प्यार
प्यार मता मरी न वञा जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार कयो वञा वञा ओवे हो यार कयो प्यार मता मरी न वञा जड़ी थई मस्त जवानी हाँ रही रंगा जे रोजे बना बना कर रही रंगा जे रोजे बना कर छद तकड़ तरस पो मुझा जाने मन जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार कदे बना बना ओवे हो यार कयो प्यार कदे बना बना जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार कदे बना बना ओवे हो यार कयो प्यार मता मरी न वञा जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी ओवे हो यार कयो प्यार कजो बना बना 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 जो यार कयो प्यार कजो बना बना जड़ी थई मस्त जवानी कामरान तव्हांजी वॾी महिरबानी पूरी महफ़िल खे झुमाइण लाइ ऐं सनावला जेके बि मोज़िज़ महिमान हिते आयल आहिनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी छो जो पंहिंजे प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आया तव्हां टाइम ॾिनो ऐं स्पेशली ॾाढो मज़ो आयो ऐं आपा तव्हांजी वॾी महिरबानी ऐं अव्हां खां असां ॿुधंदासीं सही आख़िर में ऐं सर तव्हांजी वॾी महिरबानी कामरान साहब तव्हांजी शेरदिल गाओ साहब तव्हांजी वॾी महिरबानी मैडम तव्हांजी वॾी महिरबानी सनावला वेंदे वेंदे तव्हां नाज़रीन खे कुझु चवणु चाहींदा हाँ बसि मुंहिंजो नंढो हिकिड़ो ई मैसेज आहे अॼु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे सो पाण मां जेकी नफ़रतूं आहिनि उहे ख़तमु कयो ऐं पंहिंजाइप में जेके रिश्ता आहिनि उनखे क़ाइमु दाइमु रखो अॻिते वधो ऐं गॾोगॾु अॼोके ॾींहं ते इहो पैगाम बि ॾींदुसि जेको सिंधु दरिया जे मथां ग़ैर क़ानूनी ग़ैर शरई ग़ैर फितरी ही कैनाल अॼियां पिया वञनि सो इन्हनि जे ख़िलाफ़ु जेके असांजी सिंध जी मुज़ाहिमत आहे उहा जारी रखे सिंध वासी ईअं ई आवाज़ु बुलंद कंदा रहनि इनशाला ही कैनाल कॾहिं बि कोन ठहंदा न ठहणु पाण ॾींदासीं छो त सिंधु दरिया असांजो पालणहार आहे बिल्कुलु अव्हां बिल्कुलु सही था चओ ऐं इहो जेको एहतजाज आहे उहो जारी सारी रहंदो जेसि ताईं असांजा जेके डिमांड असां पंहिंजी हर ग़मी ख़ुशी में एहतजाज रिकॉर्ड कराईंदा रहंदासीं जेसि ताईं इहो मनसूबो ख़तमु नथो थिए बिल्कुलु अव्हां सही था चओ ऐं असांजी पूरी क़ौम जी कोशिशि इहा ई आहे त इहो जेको मनसूबो आहे उहो नाकाम थी वञे ऐं उन्हनि खे नज़र अचे त हीअ उहे जेके सिंध खे जेतिरो बि कब्ज़ो कयो अथनि उनखां वधीक हू कब्ज़ो नथा करे सघनि बहरहाल ईद जे ॾियारे ते ऐं ईद जी ख़ुशियुनि सां गॾु इहा ई ॻाल्हि चवणु चाहींदसि त जीअं सनावला तव्हां इहो चयो त रंजिशूं जेके आहिनि उहे ख़तमु कयो ऐं असांखे का ख़बर न आहे असांजी ज़िंदगी केतिरी आहे ऐं यकीन कंदा ज़िंदगी असांजी ईअं आहे त अखि बंदि करण सां का ख़बर ई नथी पवे त पंहिंजनि प्यारनि सां गॾु रहो पंहिंजनि प्यारनि सां जेके बि सेलिब्रेशन्स कयो था ऐं जेकॾहिं तव्हां सां केरु रुठल आहे केरु नाराज़ आहे उनखे परचाए वठो ईअं न त तव्हांखे सिर्फ़ु अड़े फॿी वञे ऐं पोइ तव्हां अड़े ई कंदा रहो ऐं तव्हांखे ख़बर ई न पवे सो पंहिंजनि प्यारनि खे परचाईंदा रहो जेके तव्हांजे दिलि जे क़रीब आहिनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि सां इन्हनि ख़ूबसूरत ट्रांसमिशन सां इन्हनि ख़ूबसूरत महिमाननि सां असांखे ॾींदा इजाज़त ऐं आपा तव्हांखे गुज़ारिश कंदासीं अल्लाह ने के पान ओ त्यार क्यों सयूं त्यार क्यों मर्द नमाज पढ़ी आया ओ त्यार क्यों हलवो त्यार क्यों नमाज मर्द पढ़ी आया ओ त्यार क्यों हलवे ए त्यार क्यों मर्द नमाज पढ़ी आया कहजन मर्दन खेत करायो ओ तपाड़े में वेराय ओ त्यार क्यों करे बिठायो हेडे जो हलो बोलो के
जेड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी। हो गए हो यार कयो प्यार चलो बना बना, हो गए हो यार कयो प्यार बता मरिया बना। जेड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी या रात सुहानी। हो गए हो यार